अस्सलाम वालेकुम, नमस्ते एंड अ वेरी 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 हैप्पी दिवाली मुझे तमाम व्यूवर्स के जिथे जिथे जेके माण्हू मूंखे ॾिसी रहिया आहिनि जेके हिंदी कम्युनिटी सां तालुक़ रखनि था उन्हनि तमाम माण्हुनि खे अॼोको ॾींहुं इलाही 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 मुबारक। ही उहो ॾींहुं जंहिंखे फेस्टिविटी जो ॾींहुं चयो वेंदो आहे, जंहिंखे द डे ऑफ लाइट्स बि चयो वेंदो आहे, काफ़ियुनि जॻहियुनि ते फेस्टिवल ऑफ लाइट बि चयो वेंदो आहे। अॼु जिथे जिथे न सिर्फ़ु हिंदू कम्युनिटी बल्कि तमामु मज़ाहिब सां तालुक़ रखण वारा माण्हू बि, छो त असां उन्हनि माण्हुनि सां तालुक़ रखूं था जेका हर सेलिब्रेशन, हर मज़हब जी सेलिब्रेशन गॾिजी सेलिब्रेट कंदा आहियूं। त जिथे जिथे जेके माण्हू सेलिब्रेट कनि पिया उन्हनि तमामु माण्हुनि खे अ वेरी 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 हैप्पी दिवाली। ही त्योहार न सिर्फ़ु हिंदू कम्युनिटी जो आहे, सिख बि हिनखे सेलिब्रेट कंदा आहिनि, बुद्धिस्ट बि हिनखे सेलिब्रेट कंदा आहिनि ऐं असां क्रिश्चियंस मुस्लिम असां सभु हिननि जो साथ ॾींदा आहियूं हिन सेलिब्रेशन में। ही शो जेको अॼु असां तव्हांजे लाइ खणी आया आहियूं ही बि उन सेलिब्रेशन जो, उन साथ जो हिकु हिसो आहे जंहिंखे असां तव्हां ऐं मां गॾिजी इंशाल्लाह सेलिब्रेट कंदासीं। प्रोग्राम में अॼु असां वटि खोड़ सारा महिमान आहिनि, खोड़ सारा प्यारा प्यारा महिमान आहिनि जेके पंहिंजे हिन फेस्टिवल जे लाइ पहिरियों ॻाल्हियूं कंदा। तंहिं करे अॼु मां बिल्कुलु बिल्कुलु घटि टाइम तव्हां खां वठंदमि। पंहिंजूं कचहरियूं हमेशा इंशाल्लाह ईअं ई हलंदियूं रहंदियूं, पर अॼु मां चाहियां थी त मां तमामु पंहिंजो जेको टाइम आहे ख़ूबसूरत उहो पंहिंजे उन्हनि तमामु महिमाननि खे ॾियां जेके अॼु हिन सेलिब्रेशन में, हिन स्पेशल डे में असांजे शो में आया आहिनि ऐं असां सां गॾु सेलिब्रेट कनि, तव्हां सां गॾु सेलिब्रेट करण जे लाइ असांजे हिन शो में मौजूदु आहिनि। महिमान असां सां गॾु आहिनि। जल्दी सां बिना देरी जे मां चाहियां थी त असां पंहिंजे महिमाननि जे तारुफ़ जी तरफ़ वञूं ऐं हिन सेलिब्रेशन जी जेको आगाज़ आहे उनखे असां जेको आहे उहो स्टार्ट कयूं। हिन सेलिब्रेशन खे असां गॾु सभिनी खां पहिरीं तशरीफ़ रखनि था जनाब हरीश लाल साहब आहिनि जेके असां सां गॾु तशरीफ़ रखनि था। पाण जनाब चेयरमैन JMD पतशाला खिपरो आहिनि। अस्सलाम वालेकुम, कीअं हो? ठीकु आहियो? नमस्ते, हैप्पी दिवाली। थैंक यू, सेम टू यू। थैंक यू। अच्छा जल्दी जल्दी सां मां चाहियां थी सभिनी खे हिकु साथ सलाम, हिकु साथ नमस्ते, हिकु साथ हैप्पी दिवाली। जल्दी सां मां चाहियां थी तमामु जेके असांजा महिमान आहिनि उन्हनि जो जल्दी सां तारुफ़ कराइजे, उन खां पोइ जेको आहे उहो कचहरी जो सिलसिलो स्टार्ट कजे। बिकॉज़ वक़्तु ॾाढो महदूद आहे पर हे सेलिब्रेशन ॾाढी वॾी आहे, त मां चाहियां थी त हिनखे असां भरपूर तरीक़े सां सेलिब्रेट करे सघूं। असां गॾु तशरीफ़ रखनि था डॉक्टर लालचंद उकरानी साहब आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ रखनि था। पाण जनाब स्पेशल असिस्टेंट टू CM सिंध आहिनि। हैप्पी दिवाली जी। महिरबानी, ख़ैरियत सां आहियो? हैप्पी दिवाली टू यू। थैंक यू सो मच। हिकु ॿियो नालो असां सां गॾु अॻियां वधंदे असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि जनाब रवि दवानी साहब आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। पाण जी जनरल सेक्रेटरी ऑल पाकिस्तान हिंदू पंचायत आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हैप्पी दिवाली। नमस्ते। हैप्पी दिवाली। ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? महिरबानी तव्हांजी, ॾाढी ख़ुशी थी त पाण धरती TV सां गॾिजी करे अॼु ॾियारी जो त्योहार मल्हाए रहिया आहियूं। असांखे बि ख़ुशी आहे त धरती TV ही त्योहार मल्हाए रहियो आहे ऐं जेको इंटरफेयर हार्मनी जो असां सिर्फ़ु ॻाल्हियूं कंदा आहियूं उनजो असां सबूत ॾेई रहिया आहियूं। हिकु ॿियो नालो असां गॾु तशरीफ़ फरमा आहे प्रोफेसर कन्हैयालाल नागपाल आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। पाण न सिर्फ़ु रिलीजियस स्कॉलर आहिनि, राइटर बि आहिनि, मोटिवेशनल स्पीकर आहिनि। हैप्पी दिवाली सर जी। हैप्पी दिवाली। ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? महिरबानी। अच्छा जिन सां गॾो गॾु असां गॾु विजय कुमार साहब आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि। पाण जो तालुक़ जी प्रेम सागर संस्था कराची आहे। हैप्पी दिवाली जनाब। ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? पंहिंजी धरती, पंहिंजी दिवाली, पंहिंजो रोशनी। बेशक पंहिंजा माण्हू, पंहिंजूं ॻाल्हियूं, पंहिंजा त्योहार। अच्छा जिन सां गॾो गॾु जॾहिं तारुफ़ जो सिलसिलो अॻियां वधे थो असां गॾु तशरीफ़ रखनि था जनाब अच्छा असां सां गॾु जेके सिंगर आहिनि उहे त न पंहिंजी फील्ड जा माण्हू आहिनि, त आख़िर में मां उन्हनि जी तरफ़ ईंदमि ऐं उन्हनि खे बि ज़रूरु इंशाल्लाह विश कंदमि। पर उन सां गॾो गॾु असां गॾु हिन तरफ़ तशरीफ़ रखनि था अरुण प्रसाद साहब आहिनि जनाब जो तालुक़ वकालत से आहे। अस्सलाम वालेकुम। हैप्पी दिवाली। नमस्ते। हैप्पी दिवाली टू ऑल ऑफ यू। पूरी संसार के रहंदड़ हर माण्हू खे हैप्पी दिवाली। ज़बरदस्त। ही सॼे एक्चुअली ही फेस्टिवल्स जेके मूंखे हूंदा आहिनि कंहिं बि मज़हब जा हुजनि हूंदा सॼे संसार जे लाइ, इहा वाकई सही ॻाल्हि आहे। उन सां गॾो गॾु पुष्पा कुमारी साहिबा आहिनि जिन जो तालुक़ वुमेन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान आहे। हैप्पी दिवाली। ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? कलर एंड फेस्टिव ऑफ लाइट्स ऐं रोशनी कंहिंखे न वणंदी आहे। बेशक 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 ही ॻाल्हि आहे। न सिर्फ़ु रोशनी बल्कि हिन फेस्टिवल जो तालुक़ रंगनि सां बि आहे, रंगोली सां बि आहे। उनजे बारे में बि ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। असां गॾु हिकु ॿी महिमान आहिनि जेके तशरीफ़ रखनि थियूं असां गॾु कृष्णा कोहली साहिबा आहिनि ऐं सेनेटर आहिनि। उन्हनि जो तारुफ़ बि ज़रूरी आहे। हैप्पी दिवाली कृष्णा। थैंक यू। हैप्पी दिवाली टू पाकिस्तान। थैंक यू सो मच। गॾो गॾु जी अच्छा असां सेलिब्रेशन हुजे या असां सां गॾु आवाज़ूं न हुजनि ईअं भला कीअं थो थी सघे? असां गॾु ॿ ख़ूबसूरत आवाज़ूं आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि। हिन तरफ़ असां सां गॾु जनाब GR सागर साहब आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि। ॾाढो ज़बरदस्त सिंगर, ॾाढो ख़ूबसूरत नालो असां गॾु तशरीफ़ फरमा आहे जी। अच्छा हिन सां गॾो गॾु असां गॾु अनीना फिदा साहिबा हिकु अगेन हिकु ॾाढो ख़ूबसूरत आवाज़, ख़ूबसूरत नालो सिंध जो असां सां गॾु तशरीफ़ फरमा आहे। हैप्पी दिवाली अनीना। अस्सलाम वालेकुम।
अच्छा जी सेलिब्रेशन जेको आहे उहो स्टार्ट थी चुको आहे। अच्छा जॾहिं बि असां ईदुनि जूं ॻाल्हियूं कंदा आहियूं त असांजी सेलिब्रेशन त हिकु ॾींहं जी न हूंदी आहे, महीननि जी हूंदी आहे। हिन फेस्टिवल जे लाइ बि कुझु ईअं ई चयो वञे थो, बिकॉज़ ही फेस्टिवल जॾहिं ही महीनो बेसिकली ही महीनो जॾहिं स्टार्ट थींदो आहे उन महीने जी आई गेस 15th ऑफ तव्हांजे हिन महीने जी दिवाली जेका आहे उहा सेलिब्रेट थींदी आहे। त उन महीने जी स्टार्टिंग खां ई किथे घरनि में सफ़ाइयूं त किथे कुझु स्टार्ट थियो आहे। प्रिपरेशन जेका आहे जीअं असांजी ईदुनि में महीने खां स्टार्ट थी वेंदी आहे, ईअं ई हिननि जी प्रिपरेशन बि घरनि में सफ़ाइयूं ऐं डिफरेंट शयूं स्टार्ट थी वेंदियूं आहिनि। गॾोगॾु रंगोली जो हिकु जेको रंग आहे जंहिंजो ज़िक्र असां पहिरीं कयो, ॾींहंनि जो शुमार हिन सेलिब्रेशन में असांखे मिले थो, रोशनियुनि जो शुमार मिले थो, हिकु वेलकमिंग वारी हिकु जेका फील आहे उहा हिन फेस्टिवल में मिले थी। जल्दी सां चाहींदमि त असांजा जेके महिमान आहिनि उन्हनि जा लफ़्ज़ पंहिंजे प्रोग्राम में शामिल कयूं ऐं ही जेके महदूद लफ़्ज़ मां दिवाली जे लाइ ॻाल्हाए रही आहियां उन्हनि लफ़्ज़नि खे वसी कजे। जनाब हरीश साहब तव्हां खां स्टार्ट करणु चाहींदमि अॼोके हिन मौक़े जे लाइ, हिन फेस्टिवल जे लाइ कुझु अल्फाज़। हरिओम नमस्ते। सभ खां पहिरीं त मां शुक्रिया अदा कंदुसि धरती टीवी जो जे असांखे मौक़ो ॾिनो। जेके बि संसार में असां मानव जाति रहूं था उन्हनि सभिनी लाइ हीउ जेको फेस्टिवल हिकिड़ो तमामु वॾी अहमियत रखे थो। उनजो सभ खां वॾो कारण इहो आहे त हिन जी असां जेको आहे सो कूड़ खे ख़तमु करे ऐं सचाई जी जेका शुरूआति कई, यानी कि जेके असांजी दिवाली मल्हाइण जो जेको मेन कारण आहे उहो इहो आहे त जेकॾहिं पापी जेके हुआ, जेके गुनाहगार हुआ, उन्हनि जो जेको आहे सो अॼोके ॾींहं ते जेको आहे सो ख़तमु थियो उन्हनि खे, ऐं असांजो नए सर जेको आहे सो धर्म जी स्थापना थी ऐं जय जयकार थी सभिनी जी। त हीउ जेको ॾींहुं आहे, हीउ जेको वार आहे, हीउ जेको त्योहार आहे उहो पूरो संसार जेको आहे सो ख़ुशी सां मिलाए थो। ख़ासि करे जेकॾहिं असांजी जेका त्योहार जी स्टार्टिंग थिए थी उहा त सम्झो त हिकु महीनो पहिरीं थी थी वञे। ऐं साइंटिफिक तौर सां ॾिठो वञे त जेकॾहिं घरनि में जेको आहे सो जीअं बारिशूं ख़तमु थींदियूं आहिनि मौसम में त बैक्टीरिया वग़ैरह सभु शयूं अची थियूं वञनि। त घर जूं जेके बि महिलाऊं आहिनि, जेके बि औरतूं आहिनि, उहे सुठे सां जेके से घर जे कोने कोने जी सफ़ाई कनि थियूं आहिनि। ऐं इहो हिकिड़ो जेकॾहिं साइंटिफिक तौर सां ॾिठो वञे त सुठी ॻाल्हि आहे। पर ॿिए तरीक़े सां जेको आहे सो मतिलबु ईअं बि आहे त असां सोचूं था त जेका असांजी माता लक्ष्मी आहे उहा जेका असांजे घर में जेतिरी साफ़ सुथराई हूंदी, जेतिरी पवित्रता हूंदी, जेतिरी असां उन लाइ जेको आहे सो पंहिंजे मन में भाव सुठा रखंदासीं त उहा असांजे घर में वास कंदी। छो त मां लक्ष्मी खे असां जेको आहे सो धन जी देवी चऊं था। ऐं अॼुकल्ह तव्हां ॾिसो था त धन त सभु शइ आहे, चाहे संसार में कहिड़ा बि जीव आहे, त उन जी असांखे हिकिड़ी जेको आहे सो पूॼा करण जो, हिकिड़ो शेवा करण जो हिकिड़ो उहो मौक़ो मिले थो। उन ते असां जेको आहे सो दिलि खोले उनजी शेवा कंदा आहियूं, पूॼा कंदा आहियूं ऐं सभु शइ कंदा आहियूं। सही। अच्छा हिकु शइ जेका मां हीअ जेको हिकु नॉर्मल ट्रेंड हूंदो आहे न शोज़ जो, त ठीकु आहे फलां खां सवाल कयो, फलां जी ॻाल्हि की, फलां थियो। मां थोरो सो पंहिंजे हिन शो खे उन नॉर्मल ट्रेंड खां अलॻि करणु थी चाहियां। असां सभु हिकु ड्रॉइंग रूम में वेठा आहियूं, जंहिंजो जेको दिलि चए जेॾी महिल दिलि चए असां ॻाल्हाए सघूं था, पंहिंजा जेके फीलिंग्स आहिनि उहे शेयर करे सघूं था, पंहिंजी राय कंहिं बि ॻाल्हि ते शेयर करे सघूं था। हिकु ॻाल्हि जेका मां दिवाली जे बारे में तव्हां सभिनी खां ॼाणणु चाहियां थी, ऐं जंहिंजे बारे में मां चाहियां त मुंहिंजे प्रोग्राम में बि लफ़्ज़ हुजनि। हिकु जॻह ते किथे मूं पढ़ियो हो त हीउ जेको ॾींहंनि जेको ॿारनि जो जेको कॉन्सेप्ट आहे उहो कुझु इहो आहे त तव्हांजी जेका राति आहे उहा ख़तमु थी रोशनी अचे, हिकु ब्लेसिंग वारी हिकु फीलिंग आहे। छा वाकई ईअं ई आहे? ईअं थींदो आहे दिवाली में? हिंदू नाते में असांजी माना सम्झो त जेके नए साल जी शुरूआति बि थिए थी न, असां पंहिंजे उन सां ॾियारी सां कयूं था पिया। पुराणा जेके कारोबारी माण्हू आहिनि, जीअं पाण हिते 30 जून ते पंहिंजो फाइनेंशियल ईयर ख़तमु थिए, पर असांजो जेको साल जेको एंड थिए थो उहो ॾियारी खां हिकु अॻु में थिए थो। त असांजी शुरूआति जेको आहे पंहिंजे कारोबार जी सभु शयुनि जे असां उन ते था कयूं। ॿियो सभ खां वधीक जेका इम्पॉर्टेंस आहे उहा आहे तव्हांजी विनिंग, गुड्स विनिंग ओवर द ईविल। तव्हांजी बुराई जी ख़तमु थियणु, तव्हांजी फतह जेको आहे चङाइनि जी या सुठाई जी। त इहे जेके तव्हां जूं जेके शयूं जेके उनखे, ऐं ॿियो सॼो साल जेको असां पंहिंजे घर में वाइब्रेशन पैदा कयूं था, उन वाइब्रेशन खे असांजी लेडीज़ जेको महीनो 1.5 महीनो अॻु में उन जी प्रिपरेशन कनि थियूं, सफ़ाई कनि थियूं। छाकाणि असांजो बिलीव आहे त लक्ष्मी माता उते अचे थी पई जिते जेको आहे साफ़ सुथरो ऐं पूॼा ऐं इबादत जी वाइब्रेशन हूंदी आहे। त इन जे करे असांजी जेका इबादतूं शुरू थियूं उहो 5 ॾींहंनि जी बेसिकली आहे। माण्हू तव्हांखे इहा ख़बर हूंदी त हिकिड़े ॾींहं जी आहे। हीअ बेसिकली असांजी जेको पहिरियों ॾींहुं जेको थिए थो उहो धनतेरस सां थिए थो। त उन ॾींहं ते असांजी जेका हिंदू कम्यूनिटी आहे उहो का बि स्टील जी या सोन जी चांदी काई बि अहिड़ी शइ आहे उनखे असां इम्पॉर्टेंट ॾींदा आहियूं त बाबा उहा शइ वठे।
सही इन जे करे ऐं ई हिकिड़ी सिर्फ़ु हिंदू जी नाहे, इहा पूरी माना नेपाल योगना पूरी दुनिया में उहो जैन मज़हब हुजे, हा उहो हुनजो हुनजो छा चइबो आहे सिखिज़म हुजे, सिखिज़म सेलिब्रेट कंदा नी, त उन्हनि जो जेको फसल कटिजी वेंदो आहे त उन वटि उन्हनि खे पैसा अचनि था ऐं उन खां पोइ वरी उन जी जेको आहे ख़ुशी मल्हाइनि था पिया। सही। अच्छा, तव्हां ख़रीदण जी ॻाल्हि कई, गोल्ड या चांदी ख़रीदण जी ॻाल्हि कई, असां मां कंहिं खरीदियो आहे हींअर? अञा पर उहो धनतेरस वारे ॾींहुं परचेस कबो आहे, उन ॾींहुं उन ई ॾींहुं कबो उन आहे। ॾींहं ते हिनमें थोड़ा इहो ऐड कया त जीअं दिवाली जो कॉन्सेप्ट जेको आहे त असांजे हिंदू कम्यूनिटी मज़हब में हा त जॾहिं श्री भॻवान राम ऐं सीता जॾहिं आयो मतिलबु उतां रावण सां जंग विड़ी करे जॾहिं फतह हासिल करे वापसि लौटिया त उंधाई खे ख़तमु करण जे लाइ ॾीया ॿारिया हुआ। उन ॾींहं खां वठी पोइ इहो कॉन्सेप्ट शुरू थियो आहे त किथे मतिलबु नाश नुक़्सो जेको उंधाई खे ख़तमु करे ॾीया ॿारे ज़िंदगी में कंहिंजी ज़िंदगी में उंधाई आहे त उनखे रोशनी ॾियूं ऐं उन्हनि खे मतिलबु अहिड़े रोशनी खे आणण जे लाइ इहो कॉन्सेप्ट रखियो वियो आहे त कंहिंजी ज़िंदगी में रोशनी कजे ऐं दुनिया में रोशनी कजे। बिल्कुलु, त अहिड़े तरीक़े ॾींहंनि जी ॻाल्हि हले पई, ख़ूबसूरती जी ॻाल्हि हले पई, क्लीननेस जी ॻाल्हि हले पई, सफ़ाई जी ॻाल्हि हले पई, तॾहिं जॾहिं असांजा ॿार वॾा नंढा ऐं ख़ासि करे औरतूं जॾहिं हुन घर खे हिकिड़ो ख़ूबसूरत घर ठाहिनि थियूं ऐं सफ़ाई कनि थियूं, उन खां पोइ मिठाई जॾहिं असीं हिक ॿिए खे ॾींदा आहियूं ऐं हिक ॿिए जे घर वेंदा आहियूं, ख़ासि करे रिलेटिव जे, तॾहिं असांजी ख़ुशी में इहो हिकिड़ो फ़र्क़ु ईंदो आहे त असां सॼो साल पंहिंजे कमनि कार्यनि में बिज़ी हूंदा आहियूं ऐं उहो ॾींहुं हूंदो आहे मोकल जो ऐं हॉलीडे जो ऐं फेस्टिवल जो। ऐं फेस्टिवल हमेशह इंसान खे हिकिड़ो पीसफुल माइंड बि ॾींदियूं आहिनि ऐं हुननि जी जेका पीसफुल माइंड खां पोइ जॾहिं इंसान हिक ॿिए खां मिलंदो आहे, छो जो असांजो सिंध जेका आहे उहो हिकिड़ो ख़ूबसूरत अहिड़ो सिंध आहे जिते को बि मज़हब, को बि ईद हुजे, असां तव्हां सां गॾु हूंदा आहियूं ऐं सेवयूं जॾहिं तव्हां असांखे मोकिलींदा आहियूं त दिवाली ते असां तव्हांखे केक ऐं मिठाइयूं ॾींदा आहियूं, त इहो हिकिड़ो इंटरफेथ बि हिकिड़ो ज़ाहिर प्रमोशन थींदी आहे, हिकिड़ो हमाहंगी बि थींदी आहे, मज़हबी हमाहंगी बि तमामु असांखे ज़रूरत बि आहे ऐं असांखे असांजो सिंध त हमेशह सां पीसफुल रहियो आहे, अमन पसंदि रहियो आहे, त अचो गॾिजी दिवाली मल्हायूं ऐं हिक ॿिए खे मिठाई खां पाण खे मुंहुं बि मिठो कयूं ऐं ॾींहंनि जी रोशनी में अची असां हिक ॿिए खे पीसफुल ऐं हारमनी प्रोमोट कयूं, छो जो हारमनी हमेशह सां इहो ई कोशिशि हूंदी आहे, जीअं असांजे घर में हिकिड़ी औरत हूंदी आहे त घर जे माहौल खे पीसफुल ठाहींदी आहे, त असां हिन सिंध खे पीसफुल ठाहियूं। हा बिल्कुलु बिल्कुुलु जी 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 दुनिया में रहंदड़ असां जेके बि हिंदू बिरादरी या मुस्लिम ॿार उनखे हैप्पी दिवाली ऐं निहायती शुक्रगुज़ार आहियूं धरती टीवी जो हीअ असांजो तमामु हिकिड़ो वॾो ॾींहुं आहे, उहो अॼु मल्हाए रहिया आहियूं। फर्ज़ पूरो करे रहिया आहियूं। बिल्कुलु बिल्कुलु, हीअ तमामु सुठी ॻाल्हि आहे ऐं सिंध धरतीअ ते मोहबत रखंदड़ जे हिंदू हुजे या मुस्लमान हुजे त असीं हिकिड़ो गॾिजी हीअ त्योहार मल्हायूं था। असुल ॻाल्हि इहा आहे जो जॾहिं 14 साल राम बनवास कटे जॾहिं पहुतो वापसि, त जॾहिं उन पहुतो त उन खां पोइ हुनजी पहुचण जी ख़ुशीअ में असां पूरे इलाइक़े में पूरी दुनिया में रहंदड़ हिंदू भाउरनि हिकिड़ो रोशन चरागान कयो त भई राम बनवास कटे पोइ 14 साल अचे, त उन जी ख़ुशीअ में असां महीनो ॾेढ अॻु में तयारी कई त 14 साल हुन जा बनवास जा पूरा पिया थियनि। हर घर जी औरत, हर घर जो मर्द उन में लगन में लॻी वियो, सफ़ाई में लॻी वियो, ख़ुशी में लॻी वियो, पोइ ॾीया ॿारण, जोत ॿारण, मिठाइयूं ठाहिण, लायूं ठाहिण, त इहो असुलु त्योहार इन करे मल्हायो वञे थो। ऐं ॿियो असीं सच थो ॿुधायूं त हिन धरतीअ जा इस्लामी मुल्क जा निहायती रिपब्लिक ऑफ पाकिस्तान ऐं शुक्रगुज़ार आहियूं जो असीं हिन धरतीअ ते बिग़ैर मज़हब, बिग़ैर ज़ात, बिग़ैर पात ईअं दिवाली मल्हाईंदा आहियूं जीअं असीं अव्हांजी ईद हूंदी आहे, असां में को फ़र्क़ु न हूंदो, नंढा थी वॾा थिया आहियूं। असांजे घरनि ते असीं सभु न हिंदू, पाड़े में जेके मुस्लमान हूंदा उहे असां सां गॾु फटाकनि में शामिल थींदा, फटाका ॿारियूं, हे असीं मिणबत्ती ॿारियूं, हे असीं सुसरानी ॿारियूं, हे असीं ॾीया ॿारियूं। इवन जो असां नंढपण में असांजे दोस्तनि में पाण नवां कपिड़ा पाईंदा हुआसीं त असीं पंहिंजे दोस्तनि खे बि न्यू कपिड़ा पाराईंदा हुआसीं त बाबा हीअ ख़ुशीअ जो ॾींहुं आहे, अचो त गॾिजी सॼी मल्हायूं था। ऐं सम्झां थो त असां वॾा ख़ुशि नसीब आहियूं जो हिन मुल्क में इहे त्योहार मल्हायूं था। इन जॻह ते असीं ॿिए मुल्क पड़ोसी ॾिसूं था,
इंडिया में को बि हुननि जो को ईद अचे थी त असांजी उतां जो जेको मेजॉरिटी आहे त मराठी सां ओड़े तरीक़े सां मोहबत वारो ॾींहुं नथा मल्हाइनि। असीं पीरीत सां मोहबत सां प्यार सां ऐं पाकिस्तान पीपल पार्टी जी एला क़यादत बि असां सां गॾु, चाहे ईद जो ॾींहुं हुजे त बि असां सां गॾु मल्हाईंदा आहिनि, चाहे दीवाली जो ॾींहुं हुजे, चाहे होली जो ॾींहुं हुजे, त बि असां गॾु मल्हाइनि था। त इहा असांजे लाइ वॾी ख़ुशी आहे। मूंखे यादि आहे त अॻी दीवाली में चेयरमैन बनावल भुट्टो ज़रदारी साहब असां सां दीवाली ख़ासि प्रोग्राम चई, मां कंहिं बि होटल जे प्रोग्राम में उते वेही ऐं उन सां त्योहार न मल्हाईंदुसि। अवांजे ग़रीब मारूरनि सां थरपाकर ज़िले में जिते अवांजी अकिलत बिरादरी घणी रहे थी उन सां गॾु आऊं मल्हाईंदुसि दीवाली। त इहो हिकिड़ो पैगाम पूरी दुनिया में वञे थो। असीं हिते हिन धरती रहूं था कहिड़े प्यार सां, कहिड़े मोहबत सां, कहिड़े प्रीत सां। सही सही बिल्कुलु। या छा हिकिड़ी शइ जेका हींअर असां जेतिरियूं ॻाल्हियूं कयूं, हिकिड़ी शइ जेका मूंखे ईअं फील थिए पियो त असां जॾहिं दिवाली जी ॻाल्हि कंदा आहियूं ऐं उन में असांखे मिठाइनि जी ॻाल्हि थी त घरनि में औरतूं जेके आहिनि उहे मिठाई ठाहे रही हूंदियूं आहिनि, सफ़ाइनि जी ॻाल्हि थी, घर में औरतूं सफ़ाई करे, रंगोली औरतूं ठाहे रही हूंदियूं आहिनि। त हिन में इन्वॉल्वमेंट कमु घणो औरतुनि जो न आहे? मर्द सां वकील साहब इंसाफ़ कयो थोरो, मर्द हज़ार जो छा कमु हूंदो आहे, सिर्फ़ु तयारु थियणु। मर्द ॿार सामान हाणे उहे ॾींदा आहिनि त कमु औरतूं कंदियूं, लादियूं औरतुनि खे इन धनतेरस ते हिकिड़ो बहानो मिले त मर्द हू सोन वठी ॾींदी कोन था, पहिरें बहाने घटि में घटि औरत मर्द जो खीसो ख़ाली करणु आसान एक्चुअली हे कोई डिस्क्रिमिनेशन ना है औरत ऐं मर्द जी। एक्चुअली असां जे मुआशरे में रहूं था हिते वी आर एज अ टीम वर्क, हस्बैंड वाइफ जो टीम वर्क हूंदो आहे। उन टीम में औरत संभाले थी घर, पोइ जाते घर जी सफ़ाई जी ॻाल्हि आहे, घर में मिठाई ठाहिण जी ॻाल्हि आहे, त उहो पंहिंजो रोल प्ले करे थी, जिते रोल पंहिंजे मर्द जा मर्द प्ले करे थो। पर जीअं दिवाली हिन वक़्तु राम भॻवान एॾा साल अॻु, एॾा 100 साल अॻु आया हुआ, लेकिन इहो ॾींहुं असांखे यादि करण जे लाइ असांखे ॾियारो इहो असांखे यादि ॾियारे थो त हिन ॾींहं जो जेको पर्पज़ आहे, जीअं तव्हां पुछो ॾीओ तव्हां छो जलाईंदा आहियो, इहो ॾीओ छो ॿारे वेंदो आहे? एक्चुअली ॾीओ ॿारण जो जेको मक़सदु आहे, ॾीओ हमेशह असांखे सेखारींदो आहे त हे अंधेरे ते जीत आहे। हाणे रावण खे जेको मारियो वियो, रावण हिकिड़ो वॾो आलिम हुयो, ज्ञानी माण्हू हुयो, जंहिं वटि तमामु घणो ज्ञान हो, पर छा आहे उनजे अंदरि अंधेरो हुयो। उन अंधेरे में सीता माता खे अगवा कयो, जंहिंजे करे उनजी पूरी सल्तनत जो ख़ात्मो थियो। त एक्चुअली ॾीओ असांखे इहो ॿुधाए थो त तव्हां पंहिंजे अंदरि में सुजाॻ थियो। ॿाहिरि त ठीकु आहे, हे रोशनी बि आहे, असां ॾीओ ॿारियो, लेकिन जंहिं महिल असां ॾीए खे ॾिसूं था न, त एक्चुअली ॾीओ असांजे अंदरि खे लाइट करे थो, ॿुधाए इहा रोशनी तव्हां पंहिंजे अंदरि जॻायो। ऐं जीअं तव्हां सफ़ाई जी ॻाल्हि कई, तौर तूं सफ़ाई कंदियूं आहिनि, मिठाइयूं ठाहींदियूं आहिनि, एक्चुअली इहो बि असांखे मैसेज ॾिनो वञे थो, या इहो ॾींहुं असांखे मैसेज ॾिए थो त इहा सफ़ाई घर जी सफ़ाई सां गॾु गॾु तव्हां पंहिंजे अंदरि जी बि सफ़ाई कयो। जीअं सफ़ाइयूं कंदा आहियूं, सफ़ाई में असां घर जूं फालतू शयूं, फालतू सामान कॾहिं उछलाईंदा आहियूं, हाणे कम जो न आहे, इहे शयूं फालतू डिस्पोज ऑफ कयूं वञनि। ईअं असांजे अंदरि जाम सारा अहिड़ा मलाल आहिनि, ख़्याल आहिनि, कंहिंजे लाइ रंज आहे, कंहिंजे लाइ ग़म आहे। त इहो ॾींहुं असांखे वरी सेखारे थो त असां सभु मर्द औरतूं, इवन ॿार, पंहिंजे अंदरि में जेको किचिरो रखियलु आहे, जेको शयूं कम जूं न आहिनि, उनखे डिस्पोज ऑफ कयूं। ऐं मिठाई, जेकी मिठाई सिर्फ़ु ॿाहिरि हिकिड़ो मिठास क्रिएट करण जो न आहे त असांखे गिफ्ट कयूं, पर इहो ई मिठाई हिकिड़ो प्यार जो कॉन्सेप्ट ॾिए थो त असां जंहिंसां नाराज़ हुआसीं, जंहिंखे असांखे कंहिंसां नाराज़गी हुई, असां वञी करे छो न हुन सां मोहबतूं विरायूं, उन्हनि छो न मिठाई खणी वञूं, हुन ॾींहुं ते असां वरी जुड़ी वञूं। एक्चुअली ॾियारी जो ॾियारो असांखे यादि ॾियारे थो त न, तव्हां पंहिंजो रोशनी जगायो ऐं प्यार विरायो। सही, वाह जी वाह, ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि। अच्छा, जंहिंसां ॻाल्हियूं त करे रहिया आहियूं ऐं सभु पंहिंजा जेके मन में अंदरि जेके शयूं आहिनि उहे शेयर करे रहिया आहियूं, दिवाली जे हिसाब सां, हिस्ट्री जे हिसाब सां, सेलिब्रेशन जे हिसाब सां। पर मां चाहियां थी हिन सेलिब्रेशन जो मज़ो जेको आहे उहो डबल कयो वञे, ऐं उनखे डबल करण जे लाइ असांजा ॿ ख़ूबसूरत सिंगर जेके आहिनि असां गॾु तशरीफ़ फरमाइनि। कंहिंजी वारी ईंदी? अॼु शो मुंहिंजो आहे ई कोन, अॼु असां सभु हिकु, अॼु जेको तव्हांजो दिलि चए तव्हांखे, अॼु शो डायरेक्टर साहब जेको चए, डायरेक्टर उथी वियो, डायरेक्टर जी बि दिवाली आहे भाई, छा मतिलबु? डायरेक्टर साहब जेको तव्हांजी आज्ञा हुजे असां हुन आज्ञा जो पालन या चलो लेडीज फर्स्ट, चलो लेडीज फर्स्ट। ॾिसो हिते बि त लेडीज़ खे प्रेफर, हिते बि त लेडीज़ खे त रखणो पए थो भाई। इहो ऑनेस्टली तव्हां बाइंसाफ़ जी ॻाल्हि कयो, लेडीज़ घणो कमु कोन कंदियूं आहिनि हर शइ में, पर अॼु तव्हांखे बि तख़्त ते विहारियो न असां लेडीज़। त इहो तख़्त उहो ई मुंहिंजो आहे। हाँ जी, पहिरियां त हिकिड़ो ज़बरदस्त हिकिड़ो जेको त्योहार आहे, ईद हुजे, ॾियारी हुजे, या असांजी होली हुजे,
सभु असांजा पंहिंजा त्योहार आहिनि, सिंध जा त्योहार आहिनि। बिल्कुलु। इहो कीअं त मुमकिन थी सघे त असां हिन में कोई डिफ्रेंशिएट कयूं की असां हिंदू या मुस्लिम्स, असां सिंधी आहियूं ऐं हमेशह खां सिंध जेको आहे सो हिकिड़े भाईचारे में रही आहे। ही 100 साल पुराणो जेको मज़हब आहे सो असां सिंधियुनि जो पंहिंजो आहे। मां त ईअं सम्झंदी आहियां त ही सूफ़ीज़म बि हिन ई बिरादरीअ मां आयो आहे, पोइ असां में इहो अची करे शिफ्ट थियो आहे। सो मूंखे त वॾो वॾी ख़ुशी थींदी आहे। मूंखे तव्हां सभिनी जे विच में हिकिड़ो एज़ अ मुस्लिम ऐं एज़ अ मां त सूफ़ी पंहिंजे पाण खे चवंदी आहियां। सो दैट्स अ वेरी गुड थिंग। सो मां तव्हां सभिनी जे लाइ हिकिड़ो ज़बरदस्त भॼन ई आहे। जोगी जादूगर जोगी जादूगर दादा वासवाणी जोगी जादूगर दादा वासवाणी जमुना जी धारा जमुना जी धारा सिंधुअ जो पाणी जोगी जादूगर जोगी जादूगर जोगी जादूगर दादा वासवाणी जोगी जादूगर दादा वासवाणी जमुना जी धारा जमुना जी धारा सिंधुअ जो पाणी जोगी जादूगर जोगी जादूगर तुझो नाम मिठड़ो सुगंध में सवायो तुझो नाम मिठड़ो तुझो नाम मिठड़ो तुझो नाम मिठड़ो सुगंध में सवायो दासिन के साईं दर्शन करायो दासिन के साईं दर्शन करायो तो के रोज सारे पैसो न म्याणी जोगी जादूगर जोगी जादूगर करूं याद तोखे गाएगी चलोली करूं याद तोखे करूं याद तोखे गाएगी चलोली कबीरन जी कविता सचल जी घड़ोली कबीरन जी कविता सचल जी घड़ोली पिटाई अजीवाई नानक जी बाही जोगी जादूगर जोगी जादूगर दादा वासवाणी जोगी जादूगर दादा वासवाणी जमुना जी धारा जमुना जी धारा सिंधुअ जो पाणी जोगी जादूगर जोगी जादूगर जबरदस्त। जल्दी सां एक ब्रेक की तरफ़ हलूं था। ख़ुशियुनि में ब्रेक न अचणु खपे, पर छा कयूं त टीवी ते वेठी हे चैनल ते वेही ब्रेक ॾाढो ज़रूरी हूंदी आहे। न हुजे त पोइ अहिड़ी सेलिब्रेशन सां कीअं कंदासीं, उनजो बजट किथां ईंदो। वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ।
जी वेलकम बैक। अच्छा जी, असां सभई त पंहिंजे इज़हार जेको आहे सेलिब्रेशन जो असां करे रहिया आहियूं, ख़ुशी जो इज़हार जेको आहे उहो त असां करे रहिया आहियूं, पर गॾोगॾु मूंखे हिकु यादि आयो त प्रोफेसर नागपाल साहब काफ़ी ख़ामोश वेठा आहिनि, जनाब जॾहिं हुजनि ऐं ख़ामोशी हुजे, ईअं थी नथो सघे। छा थियो आहे प्रोफेसर साहब? बाबा ख़ुशी टह कढियो, तव्हांजी ज़िंदगी जी ख़ुशी जो इज़हार आहे, वॾा वॾा टह कढियो, तव्हांजी रत वधंदी, तव्हांजी सिहत ठहंदी। हा, दीवाली जूं वाधायूं सभिनी खे, जेको बि जिते बि ॾिसी रहियो आहे। ही त्योहार 2500 साल अवल मल्हाइणु शुरू थियो, 2500 years। हिस्ट्री ओपन कंदव त महाराज शिव, जंहिंखे शिव शंकर महादेव भोलेनाथ चइबो आहे, उन हिकिड़े राक्षस जो वध कयो, माना उनखे मारियईं। हिकिड़ी उहा ख़ुशी थी, छो त उन सॼो तंग कयो सृष्टि खे। ॿियो, साईं जो वॾो पुटु आहे कार्तिक, नंढो पुटु आहे गणेश। कार्तिक जी बर्थडे आहे अॼु। अच्छा, हिस्टोरियंस पढ़ंदव या असांजो इब्न सीना, जेके माण्हू दुनिया में वेंदा, उन्हनि उहो पुराणे डेट बैक जी, रामायण त पोइ जी ॻाल्हि आहे, पर असली हिन खे एफिलिएट कयो वेंदो आहे भॻवानु राम जे अयोध्या अचण सां। ॾीओ सिंबल आहे सिज जो, ऐं सिज जो मतिलबु आहे रोशनी, ऐं रोशनी जो मतिलबु आहे इल्मु ऐं जीत, अंधेरे जे मथां उजाले जी जीत। इहा वधीक मल्हाइण जो तरीक़ो आहे। ॾीओ सिंबल आहे सिज जो, ऐं सिज सिंबल आहे सॼी दुनिया खे रोशन करण जो। हाणे ही हिकिड़ो सभ खां पहिरीं ॻाल्हि चवां, तहज़ीबी त्योहार आहे। ॿ शयूं आहिनि हिन में, लाबारा थींदा आहिनि, ख़रीफ़ ऐं रबी जो फ़सुलु थींदो आहे असां वटि। हींअर जेका सेलिब्रेशन आहे, छो त धन राशि, लक्ष्मी पूॼा कबी आहे, सलाह त उहा हींअर लाबारो थींदो, कणिक अनाज हलंदो ऐं उन मां पैसा ईंदा। ही ऐं होली, होली बि ईअं आहे, उहो ॿियो फ़सुलु निकिरंदो आहे। हिकिड़ो ख़ुशी छा ते कंदो, सुञो माण्हू त ख़ुशी न कजो, धन राशि घुरिजे, जंहिंखां पोइ वॾी ख़ुशी जो त्योहार आहे। ऐं असली जेको हिते आम माण्हू सम्झे थो या किताबनि में लिखियलु आहे, उहो इहो आहे त रावण जो वध करे भॻवानु राम अयोध्या वापसि आयो, जंहिंजे ख़ुशी में असां ही ॾिया ॿारियूं था। असली जी मां वरी चयो त ही इल्मु आहे, वेद जो सलूक आहे, जेको हिन जी अहमियत खे वधाए थो। उहो इहो आहे, असदो मां सद गमयो, हो कूड़ ते हो, पाप ते हो। सद माना सच, फतेह ॾा, जेको राम रेस्टोर कयो। असदो मां सद गमय, तमसो मां ज्योतर गमय, हे ज्योतर आहे। तमसो माना अंधेरे मां मूंखे ईश्वर रोशनी जी तरफ़ वठी आहे। मृत्योर मां अमृत्यो गमय, माना मौत खां असांखे ज़िंदगी जी तरफ़ वठी आहे, त ज़िंदगी जो त्योहार आहे। त अहिड़े तरह सां ॿियो हर मज़हब मल्हाईंदो आहे, हीअ ॻाल्हि ॿुधाइणु तमामु ज़रूरी आहे। सही। महावीर सभ खां पुराणो आहे असांजे मज़हब ही जेका जोड़ी आहे, उनखां पोइ बुद्ध आहे, उनखां पोइ जेका सो सिख आहे। त महावीर वारा जेके उहे ॾियारी मल्हाईंदा आहिनि, त निर्वाण थियो महावीर जो उन ॾींहुं। सिख मल्हाईंदा आहिनि, हरगोबिंद साहिबु आगरे किले मां निकिता हुआ, उते 52 राजा क़ैद आहे, मुग़लनि जे दौर जी ॻाल्हि आहे जी। त उन्हनि चयो साईं असांजी बि निजात करायो। चई बिल्कुलु। त साहिबनि चयो त असां ईअं न निकिरंदासीं जेसिताईं ही सभु न निकिरंदा। जेसिताईं तव्हांजो जेको पलव पकड़ींदो असां उनखे निजात ॾींदासीं। अहिड़ो चोलो ठारायो वियो जंहिंमें 52 गंढियूं लॻल हुयूं, 52। उहो हिकु हिकु राजा हिकु हिकु गंढ खे पकड़ियो ऐं उहो ॿाहिरि किले मां आया, सभिनी जी आज़ादी जी। इन करे बंदी छोड़ चइबो आहे उन्हनि खे। ऐं उन सिलसिले में सिख ॾियारी मल्हाईंदा आहिनि। सही। त अहिड़े तरीक़े सां हिंदू लाइ त मुंहिंजी ॿुधायो त वॾे में वॾो त्योहार आहे। जी जी। हिन सां मौसम बदिलबी आहे। हीअ जेका तव्हां मिठाई कई तिरनि जी, ख़ासि करे मुङेरनि जी लाई ठाहिण, ही सियारे जी आमद आहे। हींअर तव्हांखे मौसम चेंज लॻंदी। हिंदू पंहिंजे घरनि जी जेका मानी जो सिस्टम आहे उहो चेंज कंदा। त हा, ॾींहं जो चांवर ऐं राति जो चांवर, ही वॾो फ़र्क़ु आहे। छो त चांवर थधि जे करे राति जो न खाइणु घुरिजनि, उहे ॾींहं जो खाइजनि। वॾो साइंटिफिक तरीक़ो आहे हुनजे पुठियां। त पर असली ॻाल्हि असांजी सेलिब्रेशन जी आहे, त असां सभ खे पंहिंजो करे हलूं, सभ में उहो मालिक ॾिसूं। ही असली वैदिक धर्म आहे।
जेको चए थो एको सत्यम दुवे तो नासी, ॿियो नाहे उहो हिकिड़ो ई आहे। ही सॼी उनजी संपत्ति आहे। जॾहिं ॿियो को न आहे त सभ सां प्यारु कयो, सभ सां हमआहंगी कयो, सभ सां सुठा कपिड़ा, मिठाइयूं, अगरबत्तियूं ऐं हीअ जेके फटाका। हाणे क्रैकर्स लाइ जेको पॉल्यूशन पैदा कनि था, हींअर इंडिया लॉ पास कयो आहे त राति जो 8 खां 10 ताईं सिर्फ़ु इस्तेमालु कंदो, वरना अॼुकल्ह क्रैकर्स खां वधीक लाइटिंग जेका थिए थी न असांजी ज़बरदस्त बिजली जे करे, उन्ही सां जोश करे ऐं उहो असां कंदा आहियूं। ऐं राति जो लक्ष्मी पूजन थींदो आहे, ख़ासि जेको हिन जो पहलू आहे त राति जो सभई घर वारा मिली ऐं लक्ष्मी जी पूजा कंदा आहियूं। त जीअं ऐं सफ़ाई जो सिस्टम जेको तव्हांखे सभिनी दोस्तनि ॿुधायो, रंग कराइबा बाक़ाइदे घरनि खे। असां वटि ॿार बाक़ाइदे वॾियूं तयूं चाढ़े ऐं हलवाई अची मिठाई ठाहींदा, सॼी घिटी भरियल हूंदी। हा, उहो ज़मानो ॿियो हो त उहे विरायूं वेंदियूं। आयात अयोध्या श्री रामचंद्र ऐं सीता हुआ, पर लक्ष्मी जी पूजा छो थींदी आहे? हाँ, थोड़ी देर पहिरीं असां एक्चुअली डिस्कशन करे रहियासीं। तव्हांखे मूं ॿुधायो त ही हाणे जो त्योहार न आहे जी। लक्ष्मी जी पूजा, सरस्वती जी पूजा, सरस्वती देवी आहे म्यूज़िक जी, तहज़ीब जी, ऐं लक्ष्मी जी माना ई आहे पैसो, धन राशि। उहा आभार्य आहे, स्त्री आहे विष्णु जी। विष्णु जंहिं जो पालन करण जो कमु आहे, ऐं पालन तेसि ताईं न कंदव जॾहिं 4 पैसा न हूंदा, त उनजी जॻह स्त्री आहे, उहा लक्ष्मी आहे। ऐं लक्ष्मी जी पूजा तव्हां कंदो, छो त तव्हां नओं साल शुरू था कयो। साईं तव्हांखे ॿुधायो हींअर नयूं बंदियूं शुरू थींदियूं, त उन लाइ असांखे धन राशि घुरिजे न साईं। उहा लक्ष्मी जी पूजा करणु तमामु ज़रूरी आहे। इन लाइ असां सजायो वेंदो आहे राति जो, बाक़ाइदे उन ते ख़ुशबू ऐं रंगोली ठाहिबी आहे, जीअं लक्ष्मी अचे त ख़ुशि थिए, बहितरीनु रंगनि जी ठहियलु हूंदी आहे। लक्ष्मी पूजा त ज़रूरी अंसर आहे, छो त असां नओं साल शुरू था कयूं, ऐं लक्ष्मी न आहे त पोइ कुझु बि न आहे। सही है जी। मूं पहिरीं चयो जॾहिं नागपाल साहब ॻाल्हाईंदा आहिनि त सभु ख़ामोश हूंदा आहिनि। बिल्कुलु ईअं जो आहे, मां इहो ई सोचे रही हुयमि त सभु ॻाल्हाए रहिया आहिनि, नागपाल साहब कीअं ख़ामोश आहिनि, पर जॾहिं नागपाल साहब ॻाल्हाईंदा आहिनि त सभु ख़ामोश आहिनि। अॼु असां बिना परमिशन जे ॻाल्हाए रहिया आहियूं, विजय साहब बि ख़ामोश वेठा आहिनि। दीवाली जेका आहे हिकिड़ी रोशनी आहे, ऐं रोशनी जो तालुक़ु पूरी आलम इंसानियत सां आहे। सॼो सिस्टम असांजो इन रोशनी सां ई हले थो। असां गणपति बाबा जी पूजा कंदा आहियूं, गणेश स्वामी जी पूजा कंदा आहियूं। उन्हनि जो बि इहो ई कॉन्सेप्ट आहे त असांजा जेके वेद शास्त्र जेके लिखिया विया आहिनि, उहे गणपति बाबा ई लिखिया आहिनि। जेके बि रामायण, ऋग्वेद, जेके बि असांजा शास्त्र लिखिया आहिनि, इहे गणेश स्वामी लिखिया आहिनि। इतां खां ई असांजो स्टार्टिंग थिए थी साल जी, धन जी, सॼो सिस्टम जी जेका शुरूआति थिए थी असांजी इतां खां शुरू थिए थी। त हीअ ख़ुशियुनि जो ॾींहुं आहे, सफ़ाइयूं कयूं था, मन जो मेल ॿाहिरि कढूं था, त पोइ ख़ुशियूं पाणे अची थी वञनि। अच्छा, हिते प्रोग्राम जे स्टार्टिंग में बि ॻाल्हि थी, जंहिं ते अञा ताईं असां ॻाल्हि न कई आहे, हीअ जेको रंगोली ख़ूबसूरत एॾी प्यारी प्यारी रंगोली हथ सां ठाहींदा आहिनि। हाणे त मुंहिंजे ख़्याल में हुनजा सांचा चइबो आहे, छा चइबो आहे, उहे बि अची विया आहिनि, त तव्हांखे राउंड जो अलॻि अलॻि शेप अची विया आहिनि, पर जेका पाण महिनत करे ठाहिबी आहे, उहो हर चांवर आहे, नंढड़ा चांवर जेका हूंदा आहिनि उन्हनि खे अलॻि अलॻि कलर कयो वेंदो आहे, ऐं उहे चांवर जेका आहिनि उन्हनि खे पोइ ड्राई कयो वेंदो आहे, उन्हनि खे कलर में विझी पोइ ड्राई करे, पोइ साओ कलर, गुलाबी कलर ऐं रेड कलर, हिन कलर्स सां जॾहिं असां उहो फ्लावर्स ठाहींदा आहियूं, ऐं तव्हांखे जॾहिं पाण फ्लावर्स खे ॾिसंदा आहियूं त केॾी ख़ुशी थींदी आहे। बिल्कुलु ईअं ई रंगोली आहे। रंग जी ॻाल्हि कजे थी त रंग कंहिंखे न वणंदा आहिनि। ख़ूबसूरत रंग, असांजी ही दुनिया आहे रंगनि तां क़ाइमु आहे, छो जो तव्हां बिल्कुलु ॾिसो पिया, रंग कंहिंखे ख़ूबसूरती जी बि निशानी आहे। ही असांजी सॼी काइनात जेका आहे हुननि में बि रंग तमामु अहमियत जो हामिल आहे। रंगनि जी बि असां ॻाल्हि कंदा आहियूं, हूअं बि ओवरऑल बि जॾहिं असां रंगनि जी ॻाल्हि कंदा आहियूं त कुझु रंग अहिड़ा हूंदा आहिनि जेके ॾाढा अपीलिंग हूंदा आहिनि। त छा के स्पेसिफिक रंग हूंदा आहिनि जेके रंगोली जे लाइ मख़सूस कया वेंदा आहिनि, या कंहिं बि रंग सां रंगोली ठाही वञी सघे थी? सतरंगी हूंदी आहे, पर असांजी कोशिशि हूंदी आहे त हुनमें ब्लैक कलर घटि हुजे। असांजी कोशिशि हूंदी आहे त हुननि में ग्रीन हुजे, रेड हुजे, येलो हुजे, ब्राइट कलर्स तमामु घणा इस्तेमालु थींदा आहिनि, छो जो ब्राइट कलर्स खां उहो हिकिड़ी ख़ूबसूरत ठहंदी आहे। हुन में ब्लैक कलर जो इस्तेमालु घटि कयो वेंदो आहे, छो जो असांखे सम्झ में ईंदो आहे त कलर्स जॾहिं बि हूंदा आहिनि गॾु ठाहियूं, ऐं उहो बि उन्हनि में बि औरतुनि जी नुमाइंदगी हूंदी आहे। औरतूं मिली करे, असांजूं छोकिरियूं मिली करे, लक्ष्मी बि त औरत आहे। चलो इनखे ईअं था कयूं त रंग वठी त मर्द ईंदो आहे।
Ladies न, first. उहो अॼुकल्ह वठी हाणे वई। कुझु- अॼुकल्ह ऐं जेका- सभु खोले, सभु वठी सब वई। पाण हा, असां हे इन सोन कम बि खां पाण बि वठी आज़ाद वई। थी विया हरे साल छा पियो थिए इन कम खां बि असां आज़ाद थी वियासीं बिल्कुलु ई आहे। अच्छा, मां हिकिड़ी ॿी शेड कंदुसि। जी जी ॾिसो, सिर्फ़ु मां नथो चाहियां त जेकॾहिं असां पंहिंजे परिवार ॾे, पंहिंजे ख़ानदान ॾे सिर्फ़ु ध्यानु ॾियूं त भई असां जेको आहे सो शादी जो जी ख़ुशी कंदा आहियूं, तीअं ई दिवाली जी ख़ुशी आहे त असां लाज़मी ॻाल्हि आहे पंहिंजे ॿारनि जे लाइ कपिड़ा वठंदासीं, चपलूं वठंदासीं, मिठाइयूं वठंदासीं, एवरीथिंग सभु शइ वठंदासीं। पर सभ खां सुठी ॻाल्हि इहा आहे त तव्हांजे आस पास अहिड़ा परिवार रहनि था, अहिड़ा ख़ानदान रहनि था जंहिं वटि न जेको आहे सो नवां कपिड़ा वठण लाइ पैसा आहिनि, न उन्हनि ॾे जेको आहे सो चपलूं आहिनि, न उन्हनि ॾे जेको आहे सो खाधे पीते लाइ का शइ आहे। त सभ खां बहितर तरीक़ो हिन ॾींहंनि खे मल्हाइण जो इहो आहे त असांजे आस पास जेके माण्हू रहनि था असां उन्हनि जी छो न हेल्प कयूं, छो न उन्हनि जे घर वञी करे ज़बरदस्त। उन्हनि खे जेको आहे सो मतिलबु सेलिब्रेट कयूं। जीअं असांजी पंहिंजी हिकिड़ी JMD वेलफेयर ट्रस्ट आहे त असां जीअं मिसाल तौरु हींअर ॾियारी खां पहिरीं असां उन्हनि जी राशन विराइण शुरू करे छॾियो आहे। उन्हनि खे कपिड़ा चपलूं वग़ैरह सभु शइ हींअर खां ई जेको आहे सो प्रोवाइड कयूं पिया त जीअं उहे अॻियां हली करे फील न कनि त असां हिकिड़ो ग़रीब परिवार सां आहियूं, बल्कि ईअं उन्हनि खे फील थिए त असां सभु जेके बि रहूं था सभु हिकु जहिड़ा आहियूं, हिकु बराबरि आहियूं। त इहो सभ खां बहितर तरीक़ो पंहिंजे इवेंट्स खे मिलाइण जो आहे त तव्हां सभ खां पहिरीं ज़रूरतमंद जे कमु अचो जेके असांजी कम्यूनिटी सां तालुक़ु रखनि सही था। अच्छा न सिर्फ़ु कम्युनिटी मूंखे लॻे थो इहो त जेको असांजो पोश आदमी आहे हा उहो त डेली उन्हनि खे कपिड़ा या हू शयूं वठनि था, सेलिब्रेट कनि था। पर हिन ॾींहं ते उन ग़रीब माण्हुनि खे, यतीमनि खे या उन्हनि खे असल उहे उन ॾींहं ते एक्सपेक्ट कनि था त भई असां बि जेको आहे जीअं ॿियनि जॻहियुनि ते ॾियारी जूं फेस्टिवल थियनि था पिया त इन ॾींहं ते असां सभिनीनि जो हिंदू कम्यूनिटी जो इहो आहे त उन्हनि जे तरफ़ वञी करे उन्हनि खे असां जेको आहे त पंहिंजा नवां कपिड़ा ऐं उन्हनि खे यादि ॾियारियूं त असां तव्हां सां गॾु आहियूं, तव्हां बि हिंदू आहियो, असां बि हिंदू आहियूं, ॿई गॾु आहियूं। पर हाणे हिकिड़े सर्किल बि असां अची विया आहियूं जेको असांखे फाइनेंशियली स्ट्रॉन्ग थी वियो आहे। तव्हां न आहियो पर तव्हां अलॻि न आहियो, असां ॿई हिकु जुड़ में आहियूं। हा इहो ॾींहुं मुंहिंजे कंहिं घर में माना को ॾीए ॿारण जो मतिलबु इहो आहे त ॾीओ हर ग़रीब अमीर माण्हू ॿारे थो पियो। ऐं तव्हां ॾिसो न ॾीए जी सिग्निफिकेंट इहा आहे त ॾीए जे हेठां तव्हांखे ऊंदहि मिलंदी। हा माना ॾीए जी हिकु त इहा आहे त भई त तव्हां पंहिंजो पाण खे साड़े करे जेकॾहिं हुन में लो ॾिसंदो न हू पाण जले थी पई करे पर दुनिया खे रोशनी ॾिए थी रोशन पई। थी करे आहा त छा ई इन जे ज़बरदस्त करे आहे। जेको तव्हां पंहिंजो पाण खे साड़े करे पर दुनिया खे रोशन कयो हा ऐं ॾीए जी स्पेस जॾहिं हेठि ऊंदाही आहे हा ऐं मथे हू रोशनी ॾिए थो पियो त तव्हां पंहिंजी सॼी दुनिया में हिकिड़ो प्यार मोहबत इंसानियत जो जेको सबक़ु अॻिते आणींदो न इहा ई असल ख़ूबसूरती आहे। बाक़ी ॾिसो श्री रामचंद्र जो या सिख जेके मल्हाइनि था इहे सभु ट्रेडिशनल असांखे वरसे में मिलियूं आहिनि। पर असां छा था कयूं? अॼु असांजे मथां जेका ॻाल्हि आहे सभ खां इम्पॉर्टेंट आहे त असां इहे ख़ुशियूं ॿारनि में, ग़रीबनि में, यतीमनि में ऐं उन्हनि जेके नथा सेलिब्रेट करे सघनि असां उन्हनि खे गॾु खणी हलूं, उन्हनि खां गॾु बि सेलिब्रेट कयूं। त उहा असांजे साईं बिलावल साहिब जी जेको हिकिड़ो हुयो पॉलिसी हुई त जेको आहे हू उन्हनि ॻोठनि में ऐं उन्हनि माण्हुनि खे अॻिते आणे जेके इंजॉय कनि उनखे वाक़ई असल मज़ो थो अचे। असां त ॾिसो अॼु हिते वेठा आहियूं, AC बि हले पई, सभु कुझु हले पियो, अॼु केक बि कटींदासीं पर उहो ग़रीबनि खे किथे कोन्हे उहा शइ। सही असीं इहा मोहबत अमीरी ग़रीबी जी कुदरती तरह सां डिवाइड थियल आहे त उनखे ख़तमु त नथा करे सघूं पर घटि में घटि हुननि जी अहसास महिरूमी में हुनखे असीं करे सघूं था त भई सुठा ॾींहं चाहे ईद हुजे चाहे दिवाली हुजे चाहे होली हुजे त असीं वेही पाण मल्हायूं पर उन खां बहितर त असीं उन्हनि ग़रीब माण्हुनि सां गॾु मल्हायूं। इहे नवां कपिड़ा, नवां चपल, सैंडल या जोड़ा वग़ैरह ॿियो जो असीं उन्हनि खे वञी असीं गिफ्ट कयूं त जीअं हुनखे इहा अहसास महिरूमी ख़तमु थिए त असां सां गॾु हे सभु असांजा मज़हबी दीवान हिंदू बिरादरी ॿिया चाहे इहो बि असांजे सही आई गेस ही जेको आहे इहो जेको हिकु मैसेज आहे तव्हां कुझु चई रहिया था। अच्छा मां इहो पई चयो त जेको रंगोली जो असल मक़सदु ई इहो आहे त असां अवाम जे दिलनि में केतिरो रंग था विझी करे सघूं, केतिरो रंग था ॾेई सघूं की दुनिया में केतिरो त पंहिंजो रंग ॾेखारे था सघूं या जेतिरा रंगोली में रंग वधीक हूंदा ओतिरी ख़ूबसूरत वधीक लॻंदी आहे छो त हिकिड़े कलर सां फीकी फीकी लॻंदी त असां ज़िंदगीनि में कहिड़ो त रंग ॾेई सघूं उहो मक़सदु रंगोली जो मक़सदु उहो आहे। ऐं ॾीओ बि इहो ई आहे जेतिरो असां अवाम जे दिलनि में रोशनी करे सघूं था ज़ाहिर उनखां वधीक ॿी का नथी सघे। आई गेस ही जेको असां हींअर जेको असां मैसेज
ॾेई रहिया आहियूं त दिवाली जे हिसाब सां त इन तरीक़े सां असां सेलिब्रेट कयूं। इहो मूंखे लॻे थो कंहिं बि इहो जेको एक्ट आहे इहो कंहिं बि मज़हब जो मोहताज न आहे। इहो एक्ट हर मज़हब जे हर फेस्टिवल में हूंदो आहे, इहो असांखे नज़र ईंदो आहे। सो इहो त मूंखे लॻे थो हिकु इंसानियत जो हिकु फेस्टिवल आहे बेसिक कॉन्सेप्ट हर माना ईद जो या जेके बि क्रिश्चियन, हिंदू, मुस्लमान, जेके बि जैनिज़म जो सभिनीनि जो बेसिकली कॉन्सेप्ट आहे ख़ुशियूं फैलायो। बिल्कुलु तव्हां पंहिंजी रोशनी जेको आहे त पंहिंजे जेके जंहिं ज़िंदगी में जेको तव्हां जनम वरितो आहे त तव्हां पंहिंजो ॾीओ ॿारियो। तव्हां पंहिंजो ॾीओ चवंदा आहिनि पुराणी हिकिड़ी आहे, जब तुम आए जग रोया दुनिया हंसी, ऐसी करनी कर मरो कि तुम हंसो और जग रोए। भगत कबीर जो त इहो प्रोफेसर साहब असां सां गॾु वेठा आहिनि। जग हंसे तुम रोए, जब तुम आए जगत में जग हंसे बाहर जा हुआ तुम रो, ऐसी करनी कर चलो तुम हंसो जग रो। तूं हितां हलियो वञे त माण्हू तुंहिंजे लाइ रोअनि। इहो सिर्फ़ु उन वक़्तु थींदो जॾहिं ख़ुशियूं विराए। ऐं ख़ुशी चइबो छा कया, विराइण खे ई ख़ुशी वधंदी न साईं। तुंहिंजे घर में जेकॾहिं ॾीओ थो ॿरे होॾे ऊंधा आहे त पोइ तुंहिंजी ख़ुशी कहिड़े क़िस्म जी, बिल्कुलु उहा महदूद न हुजे। ऐं जेको ॾीओ आहे जेको पाण खे साड़े ॿियनि खे रोशनी थो ॾे, त ही इल्मु आहे, ही ऊंदहि मां कढी माण्हू खे रोशनी में आणियो। त जेकॾहिं तव्हां मिठाई खाओ था, तव्हांजो मिठाई खाइणु कंहिं कम जो न आहे जेकॾहिं ॿिए खे नथा खारायो, त ख़ासि करे उन खे जंहिं वटि मिठाई कान्हे, जंहिं वटि सुठा कपिड़ा न आहिनि। त ख़ुशी जो पहिरियों पैगाम इहो आहे त ॿियनि खे ख़ुशि कयो। मां हूअं बि पंहिंजी किताबनि में लिखियो आहे, तव्हां ख़ुशि रहणु चाहियो था न, मां सवलो तरीक़ो थो ॿुधायां। कुझु बि खाओ पीओ, नवां कपिड़ा पायो, कुझु बि सेलिब्रेट कयो, उहा ख़ुशी न थींदव। जेको नथो करे सघे उन सां ख़ुशी मल्हायो, पोइ ॾिसो पंहिंजी ख़ुशी जो मज़ो। बिल्कुलु तव्हांखे ख़ुशि रहणो आहे त ॿिए खे ख़ुशि कयो। ऐं कलर्स जी ॻाल्हि थिए पई, रोशनियुनि जी ॻाल्हि थिए पई, हिकु शइ जेका मां नोट कई, ऑलमोस्ट असां सभई कलरफुल थी आया आहियूं। हिकु वकील साहब, ॿियो विजय साहब, हे छा रीज़न आहे जो वाइट फैशन में आहे? वाइट अमन जी निशानी आहे, अम- प्यार जी निशानी आहे। वरी असां ॻाढ़ो टाई बि ॻाढ़ी बि लॻाए छॾी आहे। कवर करे रेड ऐं वाइट जेका आहे सा ॾाढो अट्रैक्टिव आहे। ऐं वाइट खे हुई असां अट्रैक्शन केॾा वञे पई फेस्टिवल जी ॾींहुं, केॾा वञे पई अट्रैक्शन। शांति जो विजय साहब खैरियत आहे? प्यार ऐं ख़ुशहाली रंग जे करे जेको आहे सो ॾिसो कलर जेके रंगोली में हूंदा आहिनि न, 7 कलर जेके आहिनि उनमें ब्लैक कॾहिं बि न आहे। छा ब्लैक कारे कलर खे त ख़तम करण जे लाइ असां ॾियारी मल्हायूं था। त उन जे करे रंगोली में या कॾहिं बि कंहिं ख़ुशियुनि में तव्हांखे कारो वॻो घटि पाईंदा आहिनि। छा आहे त कारे वॻे जे लाइ इवन जेको आहे त चवंदा आहिनि त तव्हां ख़ुशियुनि में पंहिंजे पाण खे कारो जेको आहे पाइण उहो मूंखे लॻे थो हाणे उहो कॉन्सेप्ट पुराणो आहे। हाणे त कारो जी हाणे कारो न पर बेसिकली वो हैंडसम बॉय जैसे सगत मतलब वही ब्लैक एंड मतलब व्हाइट ब्लैक एंड व्हाइट कंट्रास्ट भी है उते असा गॾु जा रहे ना ब्लैक एंड व्हाइट जगह राति हूंदी त ॾींहुं थींदो। ॾींहुं थींदो, वाह जी वाह। हे ज़िंदगी जा ॿ इंसान जेके गॾु हलंदा। बीइंग अ वकील मां तव्हांखे ॿुधायां, कल जेको ब्लैक कलर आहे मुंहिंजो पंहिंजो फेवरेट कलर आहे, पर पाण वटि मुआशरती तौर ते जाम सारा असां वटि ऊंधाई आहे, ऊंधाई में रहूं था। माण्हू चवंदा आहिनि ब्लैक कलर गम जो निशानी आहे। कीअं एक्चुअली ब्लैक जी तव्हां मीनिंग पढ़ो न, त हाणे गूगल ते वञो त ब्लैक इज़ कलर ऑफ नॉलेज, ब्लैक इज़ कलर ऑफ पावर। त सभु कलर जेको आहे न अल्लाह जान, जेके वाइट कलर जी ॻाल्हि कजे, वाइट जेको आहे ॾाढो पीसफुल कलर आहे। मां अॼु इहे ड्रेस सिलेक्ट कई अगरि वाइट, त मूंखे पाण खे लॻो त मां पंहिंजे अंदरि जीअं ॾीओ ॿारियां न, माना मां ख़ाली हुजां, हर रंग खां ख़ाली हुजां, मुंहिंजे अंदरि सिर्फ़ु उहो रंग हुजे जेको प्यार जो आहे। वाह जी वाह, वाह जी, तो ॾाढी डीप मीनिंग है। मूंखे इहा ई फीलिंग थी। जीअं तव्हां हाणे ॻाल्हि कई रंगोली जी, त रंगोली जेको आहे इहो छो पाण घर जे ॿाहिरां ठाहींदा आहियूं। एक्चुअली रंगोली जो कॉन्सेप्ट आहे, उहो कॉन्सेप्ट इहो आहे त घर जे ॿाहिरि ठाहिबी आहे। ॿाहिरि इन करे ठाहिबी आहे जीअं असां वटि घर के ख़ासि महिमान अचणा हूंदा आहिनि, असां घर अंदरां सजाईंदा आहियूं, पर ॿाहिरि बि ॾाढो सुठो माहौल रखंदा आहियूं ताकी जीअं अचे हिकिड़ो सुठो इंप्रेशन हुजे। इहा आजियां एक्चुअली कई वेंदी आहे असांजी लक्ष्मी माता जी, छो जो असां वटि इहो कॉन्सेप्ट आहे त लक्ष्मी माता दिवाली वारे ॾींहुं तव्हांजे घर ईंदी आहे। ऐं जीअं साईं बि हिस्ट्री ॿुधाई, पर गॾु गॾु जेकी मूं हिस्ट्री पढ़ी आहे, छो जो बीइंग अ वकील मां पंहिंजो पाण को ॾाढा सवाल कंदो आहियां, त जॾहिं अगरि दिवाली आहे त दिवाली वारे ॾींहुं छो न राम भॻवान जी पूजा कजे, छो न जेको आहे सीता माता जी पूजा कजे, लक्ष्मी माता जी पूजा छो कजे। जॾहिं मां पंहिंजो पाण खां पुछियो ऐं पोइ काफ़ी फाइंडिंग कई, त मूंखे जेको बुक्स मां ऑथेंटिक हिकिड़ी ॻाल्हि मिली, उहा इहा मिली त अॼु जे ॾींहुं जंहिं ॾींहुं दिवाली मल्हाई वेंदी आहे, उन ॾींहुं माता लक्ष्मी ऐं विष्णु भॻवान जी शादी थी। त
त इन्ही करे ई माता लक्ष्मी जी छो जो शादी थी ऐं उन माना पाण में हिकिड़ो इवेंट थियो जेको असां दिवाली में पूजा कंदा आहियूं माता लक्ष्मी जी, एक्चुअली इवेंट इहो इन्ही करे आहे। ऐं जेको राम भॻवान लाइ चयो वेंदो आहे भॻवान दिवाली वारे ॾींहुं राम भॻवान मोटी आया, जेको मूंखे हिस्ट्री ख़बर आहे जेको मां पढ़ी उनमें इहो हो त जंहिं ॾींहुं दशहरो हुयो, दशहरो हूंदो आहे 20 ॾींहं अॻु, जंहिं ॾींहुं रावण जो अंत थियो उन ॾींहुं ई राम भॻवान मोटी आया हुआ। उन सेम डे ते मोटी आया थ्रो विमान, जीअं अॼुकल्ह जहाज़ आहिनि उन्हनि में उन्हनि जा पंहिंजा, छो जो उन दौर में माण्हू विमान जे थ्रू पहुची वेंदा हुआ, इहो इन्ही करे उन ॾींहुं पहुता छो जो जंहिं पर्पज़ लाइ भॻवान राम खे मोकिलियो वियो त तव्हां जेको आहे 14 साल बनवास कटो, त उनजो नंढो भाउ जंहिंखे पोयां माना उहो राज मिलणो हो त भर्त खे, त उहो उनखे वठण वियो पंहिंजे भाउ खे, त तव्हां हलो, तव्हां हली करे तव्हां पंहिंजो राज भाग संभालियो, तव्हां हिते छो आया? हुन चयो त मां पंहिंजे पीउ खे वचन ॾिनो आहे, मां इहो वचन नथो टोड़े सघां। त पोइ उन्हनि खे उन्हनि जे भाउ इहा ॻाल्हि कई त अगरि 14 ॾींहंनि खां हिकिड़ो ॾींहुं बि वधीक थियो त पोइ तव्हांखे मुंहिंजी माना तव्हांखे मुंहिंजो अंत मिलंदो, तव्हांखे मुंहिंजी माना पाण जंहिं ॾींहुं साड़ींदा आहियूं तव्हांखे उहो मिलंदो। हा, हिकिड़ो ॾींहुं बि तव्हां देरि कई त तव्हांखे मुंहिंजी माना अग्नि में तव्हां मूंखे ॾिसंदो त मां छॾे वेंदुमि। पोइ इन करे राम भॻवान खे उहो वचन पूरो करिणो त मां अगरि देरि कंदुमि त मुंहिंजो भाउ जेको आहे उहो प्राण छॾे वेंदो। उहो इन करे थ्रो विमान विया त पंधु हुआ, लेकिन थ्रो विमान सेम डे ते मोटी आया ऐं दिवाली मल्हाई वेंदी आहे 20 ॾींहंनि खां पोइ। ऐं इहो दिवाली जो कॉन्सेप्ट उन खां बि पोइते जो आहे, पहिरें जो आहे, मतिलबु जॾहिं राम भॻवान आया उन खां पहिरें जो इहो कॉन्सेप्ट आहे। उन ॾींहंनि में बि दिवाली मल्हाई वेंदी हुई ऐं इहा दिवाली उन दफ़े बि 20 ॾींहंनि खां पोइ जेको पाण मल्हायूं था इहा मल्हाई वई। पोइ मूंखे इहा मां तव्हां सभिनी दोस्तनि सां शेयर कयां। अच्छा, एक्चुअली मूंखे ईअं लॻंदो आहे त असां वटि हिकु इहा हक़ीक़त आहे त जे तव्हां हिस्ट्री जी ॻाल्हि कयो था, चाहे उहा कहिड़ी बि हिस्ट्री हुजे, कंहिं मज़हब जी हुजे या अदरवाइज़ तव्हां वटि का हिस्ट्री हुजे, उन में किथे न किथे असांखे कॉन्फ्लिक्ट ज़रूरु मिलंदा आहिनि, ॿ राहूं ज़रूरु असांखे मिलंदियूं आहिनि। बट छो त अॼु सेलिब्रेशन जो ॾींहुं आहे, बिल्कुलु असां हिनखे इन ॻाल्हि जो कोई एतिराज़ न आहे, असां टोटली जेको आहे सेलिब्रेट कंदा आहियूं ख़ुशी सां। अॼु बि ख़बर हूंदे बि असां जो ॾियारो सेलिब्रेट मल्हाईंदा आहियूं न, उन खां हिकिड़ो ॾींहुं अॻु डार्केस्ट नाइट जंहिंखे चवंदा आहियूं असां, पर्पु उमास, सॼे साल जी जेका सभ खां वॾी हूंदी आहे, गहरी जेका ऊंदाई हूंदी आहे। सही। त उनजे ॿिए ॾींहं ते असां इहो माना ॾियारी मल्हाईंदा आहियूं, त माना उहा जेकी गहरी माना राति हुई जेका जंहिंमें हथु न, त उनखे ख़तमु करे जॾहिं सिजु निकिरे थो त उनजी जेको आहे असां मल्हायूं था त भाई एॾी गहरी राति आहे उनजे करे। सही। अच्छा, इन जिथे राति जी ॻाल्हि थी आहे, पोइ उजारे जी ॻाल्हि थी आहे, त मां चाहियां थी त छो न असां पंहिंजी हिन कॉन्वर्सेशन में बि हिकु उजालो कयूं ऐं उन उजाले खे ऑब्वियसली असां हिकु ख़ूबसूरत गाने जे करे कंदासीं। ऐं हिकु गानो त अनीना माशाल्लाह सां शामिल कयो आहे। मां चाहियां थी सागर जनाब बि तशरीफ़ फरमा आहिनि। सागर साहब, छा शामिल थी रहियो आहे? दिवाली जो सॉन्ग ॿुधाईंदुसि तव्हांखे। दिवाली जो सॉन्ग, ठीकु आहे। अच्छा, हिकु ॾाढो ज़बरदस्त दिवाली जो सॉन्ग असां पंहिंजे हिन सेलिब्रेशन में शामिल करण वारा आहियूं। ऐं जॾहिं तव्हां सेलिब्रेशन जी ॻाल्हि कंदा आहियो न, एक्चुअली ईअं लॻंदो आहे त जेसि ताईं गाना न हुजनि, म्यूज़िक न हुजनि, तेसि ताईं उहे अधूरियूं आहिनि। सो फुलफिल कयूं पिया असां। बिल्कुलु जी, एनर्जी जी। दिवाली दिवाली हैप्पी दिवाली, हैप्पी दिवाली दिवाली हैप्पी दिवाली। दीपावली हो ॾींहंनि वारी, आई ॾियारी, जगमग ॾींहंनि वारी आई, वाधायूं ॾियारी आई, वाधायूं ॾियारी आई। सारा नचो प्यारा नचो, मिली दिल वारा नचो। दीपावली हो ॾींहंनि वारी, आई ॾियारी, जगमग ॾींहंनि वारी आई, वाधायूं ॾियारी आई, वाधायूं ॾियारी आई। परिवार वारा सभु मिली अॼु प्यारा सभु दीप ख़ुशी जा जलायूं था। परिवार वारा सभु मिली अॼु प्यारा सभु दीप ख़ुशी जा जलायूं था। विरायूं मिठायूं था, झूमूं नचूं ॻायूं था, घरनि खे ख़ूब सजायूं था। परिवार वारा सभु दीपावली हो ॾींहंनि वारी, आई ॾियारी। नगर प्यारो लगे तो जहान सारो, मोटी श्री राम आयो, गुल पतियूं बरसायो, साण माता सीता आई, प्यारो लक्ष्मण भाई। अयोध्या नगर प्यारो लगे तो जहान सारो, मोटी
श्री राम आयो गुल पत्रियो बसायो साण माता सीता आई प्यारो लक्ष्मण भाई दीपा वाली हो ढियन वारी आई दियारी जगमग दियन वारी आई वादायूं दियारी आई वादायूं दियारी आई परिवार वारा सब मिली अज प्यारा सब दीप खुशी जा जलायो था परिवार वारा सब मिली अज प्यारा सब दीप खुशी जा जलायो था विरायूं बिठायूं था झूमू नचूं गायूं था घरन के खूब सजायूं था परिवार वारा सब दीपा वाली हो ढियन वारी आई दियारी हैप्पी दिवाली दिवाली हैप्पी दिवाली हैप्पी दिवाली दिवाली हैप्पी दिवाली ॾिसो गली गली झूमे बजरंग बली झूमे रावण जो अहंकार थी वयो मसमार सच जी अजित प्यारा मिली गायो गीत प्यारा ॾिसो गली गली झूमे बजरंग बली झूमे रावण जो अहंकार थी वयो मसमार सच जी अजित प्यारा मिली गायो गीत प्यारा दीपा वाली हो ढियन वारी आई दियारी जगमग दियन वारी आई वादायूं दियारी आई वादायूं दियारी आई परिवार वारा सब मिली अज प्यारा सब दीप खुशी जा जलायूं था परिवार वारा सब मिली अज प्यारा सब दीप खुशी जा जलायूं था विरायूं बिठायूं था झूमू नचूं गायूं था घरन के खूब सजायूं था परिवार वारा सब दीपा वाली हो ढियन वारी आई दियारी रोशन जहान सारो पारस अमल प्यारो एंटी शर्मा पारा जीआर सागर पारा लख लख वादायूं धरती टीवी पारा रोशन जहान सारो पारस अमल प्यारो एंटी शर्मा पारा जीआर सागर पारा लख लख वादायूं धरती टीवी पारा दीपा वाली हो ढियन वारी आई दियारी जगमग दियन वारी आई वादायूं दियारी आई वादायूं दियारी आई सारा नचो प्यारा नचो मिली दिल वारा नचो दीपा वाली हो ढियन वारी आई दियारी जगमग दियन वारी आई वादायूं दियारी आई वादायूं दियारी आई परिवार वारा सब मिली अज प्यारा सब दीप खुशी जा जलायो था परिवार वारा सब मिली अज प्यारा सब दीप खुशी जा जलायो था विरायूं बिठायूं था झूमू नचूं गायूं था घरन के खूब सजायूं था परिवार वारा सब दीपा जी वेलकम बैक। अच्छा जी जिथे असां सेलिब्रेशन जी ॻाल्हि कंदा आहियूं त किथे न किथे असांजे घरनि में असांजे दिलनि में असांजे ज़हननि में का न का अहिड़ी स्पेशल शइ ज़रूरु हूंदी आहे जेका उन ओकेजन सां कनेक्टेड हूंदी आहे। कॾहिं कॾहिं असां उनखे मिठे जे रूप में ॾिसी रहिया हूंदा आहियूं, कॾहिं के ड्रेस जे रूप में ॾिसी रहिया हूंदा आहियूं, कॾहिं के ट्रेंड जे रूप में ॾिसी रहिया हूंदा आहियूं ऐं कॾहिं कॾहिं असां न पर हिकु इमेजिनरी पावर्स बि असां वटि हूंदा आहिनि न जेके असां वटि त कुझु घणा ई हूंदा आहिनि इमेजिनरी पावर्स। त उन्हनि इमेजिनरी पावर्स सां असां पंहिंजे पाण खे किथे न किथे कीअं न कीअं इमेजिन करे रहिया हूंदा आहियूं। हिकु इमेजिनरी हिकु लाइफ ठाहियूं था ऐं हिकु पावर ॾियूं था तव्हां सभिनी खे उन्हनि खे, पर उन्हनि यूटिलाइज़ कीअं कबो उहो तव्हां सभिनी जे मथां आहे त कीअं यूटिलाइज़ कंदो। हिकु पावर आहे तव्हां वटि त तव्हां पाण खे हिकु ॾीओ करे सघो था। फॉर एग्ज़ाम्पल तव्हां पाण हिकु ॾींहं जी पहिरीं था ॻाल्हि करे रहिया आहियो, रोशन कया ईअं हुआ, अगरि तव्हांखे मौक़ो ॾिनो वञे ऐं उन ॾीए खे पर बि ॾिना वञनि त उॾामी करे हलियो वञे, सिंध में, पाकिस्तान में या दुनिया जी कंहिं कुंड में का अहिड़ी कुंड जंहिंमें तव्हां पंहिंजे पाण खे हिकु ॾींहं वांगुरु ॾिसणु चाहियो, उहो ॾीओ किथे उॾामी वेंदो? तव्हां सभिनी खां सवाल आहे। तव्हां पाण खे हिकु ॾीओ सम्झो ऐं किथे चाहियो था त उहो ॾीओ उॾामी वञे ऐं किथे उहो रोशनी करे। मुंहिंजे ख्याल में त जेको पंहिंजे सिंध जो सूफ़ीज़म जो मैसेज जेको फैलायो आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, जेको अॼु ॾींहं ताईं जेको उन पंहिंजो ॾीओ जेको ॿारे वियो आहे पंहिंजो, उहो अॼु ताईं ॾीओ ॿरे रहे थो ऐं पंहिंजी रोशनी फैलाए थो। उन गायो आहे साईं, ॾिठी ॾियारी सामुंडनि सड़ संभालिया, यानी जीअं ॾियारी जी मूं चयो त वापार ते वेंदा हुआ ॿेड़ा भरे जी जी, ऐं पोइ उन जे इंतज़ार में रोए वणजारी वीचारी जेका हुनजी घरवारी हूंदी
उहे अखा ॾींदियूं दरिया खे, ॾीआ ॿारींदियूं, हीअ असांजी पुराणी तहज़ीब आहे। बिल्कुलु आहे, बिल्कुलु वारी आहे। ॻाल्हि पुछी न, त मां तव्हांखे ॿुधायां रविंद्रनाथ टैगोर बंगाल जो जेको जी राइटर, उनजी 3 लाइननि जी नज़म आहे। सूरज जॾहिं लहे पई त हुन चयो त आहे मूंखां पोइ दुनिया में को रोशनी करण वारो, छो त मां दुनिया खे धिके थो वञा रोशनी में, रोशनी छॾे थो वञा ऐं ऊंदहि धिके थो वञा। हिकिड़े झूपड़ी मां ॾीए चयो त मां पूरी कोशिशि कंदुसि। त हीअ जेको आहे तव्हां ॾीआ थियो, यानी तव्हांजी रोशनी भली घटि हुजे पर तव्हां पंहिंजे पाड़े में बि रोशनी करे सघो, ऐं रोशनी करणी आहे ॿिए जो साथ ॾियणु, साथ ॾियणु। वाह, कंहिं मरीज़ जो इलाज करणु, कंहिं अणपढ़ियल खे पढ़ाइणु, कंहिं ग़रीब खे रोटी ऐं कपिड़ो ॾियणु, इहा असली ख़ुशी आहे, इहा असली ॾियारी। हुनजे घर में ॾीआ ॿरनि, त तव्हां पाण ॾीआ थियो रोशनी करण खां, ऐं ॿियनि जे घरनि में बि ॾीआ ॿारियो, जीअं हो पाण उन ख़ुशीअ में तव्हां सां शिरकत करे। पोइ ॾिसो तव्हां सभिनी हंधि ॾीआ ॿरनि, तव्हां बेशक हिकिड़े घर में ॾीओ ॿरे त कहिड़ो मज़ो आहे। अॼु जो सुवाल हुयो त तव्हां किथे वञींदो, पंहिंजो पाण खे ॾीओ करे उहो किथे वञी तव्हां ॿारींदो, त उनजो बेसिकली कॉन्सेप्ट जेको हुयो हर माण्हू पंहिंजे पाड़े खे रोशन करे। ॻाल्हि सही था चओ त जीअं पाण पूरे मुल्क खे कीअं रोशन कयूं, जी कीअं रोशन बनायूं, हिन इंता पसंदीअ खे कीअं ख़तमु कयूं त असांजे मुल्क खुशहाल बणिजे। तव्हांखे छा थो लॻे उते किथे कहिड़े कुंड में वधीक ज़रूरत आहे, केॾांहुं वञणु चाहियो था? असीं हिन सिंध धरतीअ जा जेके असुल वारस आहियूं, असीं चऊं था हिते ये नफ़रतूं ख़तमु कनि, मज़हबी हमायमगी इहा ख़तमु थिए। हिन धरतीअ जेको मोहबत जो पैगाम सुफ़ाणी धरती आहे, उन में असीं उहो मोहबत जो पैगाम खणी पूरी कुंड कुछ में इहा ॾेखारियूं त असीं हिन ऊंधाई मां निकिरी चुका आहियूं। हाणे हिन खे सिंध धरती न पर पाकिस्तान धरतीअ खे रोशन कयूं, खुशहाल कयूं। त हिन जेके बि पुठियूं शयूं कलेक्शन कल्चर को बि हुयो, या अहिड़ी इंता पसंदी हुई, या मजहब रजिस्ट पसंदी हुजे, उन शइ खे ख़तमु कयूं त असीं हिन ॾीए जी सूरत में खुशहाली आणियूं त हर माण्हू ख़ुशि हुजे, चाहे हिंदू हुजे, चाहे मुस्लमान हुजे, चाहे क्रिश्चन। खुशहाली हूंदी त हीअ बदमनी ख़तमु थी वेंदी। अदरवाइज़ असांजे मथां हिकु अहिड़ियूं इंटरनेशनल क़ुवतूं आहिनि जे हिन मुल्क खे ऊंधाओ थियूं ॾिसणु चाहिनि, त असीं सभु गॾिजी सॼी पाण में हिकु मोहबत, हिकिड़ी प्रीत, हिकु प्यार, अहिड़ी हमायगी करे ॾेखारियूं त जीअं हिन मुल्क खे रोशन ॾी ॾिसंदव न। जेकॾहिं असां वटि जॾहिं शुरू में जॾहिं तव्हां अॼु खां 50 साल 100 साल अॻु में ॾिसंदव न, त सिंध धरती जेको आहे अमन जो गहवारो हुई। उन में शाह लतीफ़ बि आयो, सचल बि आयो, सामी बि आयो। उन जी शाइरी अॼु पूरी दुनिया में जेको आहे न, या असांजी तहज़ीब ॾिसो मुंहनि जो दड़ो, उन वक़्तु बि उहा तहज़ीब बि जेका अॼु बि पढ़ाई यूनिवर्सिटी में पढ़ाई थी वञे, त उन वटि असां केतिरा तरक़ी याफ़्ता। पर अॼु पाण अॼु ॾिसूं था, उनखे ॾिसी वरी अॼु ॾिसूं था त अॼु असां अॻिते न विया आहियूं, अॼु असां काफ़ी पोइते विया आहियूं। अॼु असांखे वाकई पंहिंजी ॾीओ असांखे पंहिंजो ॿारणो आहे, त उन ॾीए में इंतिहा पसंदी ख़तमु करणी आहे। जेकॾहिं कंहिंखे को मसइलो आहे, जेके बि असांजा जेके मुल्क जे लाइ प्रॉब्लम थियनि था, उन्हनि खे असां मिली करे गॾिजी करे असां उन्हनि ऊंधाइनि खे ख़तमु कयूं, त बेसिकली अॼु असांजो हिकु बीइंग पाकिस्तानी, बीइंग सिंधी, असांखे पहिरियों जिते बि वञूं था असांखे ग्रीन पासपोर्ट आहे, त असां उन सां पहचानिया था वञूं। उन खां पोइ पंहिंजी सिंधी ॿोली आहे, पोइ असां कंहिं मज़हब ते था अचूं। छाकाणि जॾहिं अलाह साईं पैदा करे थो, कंहिं मज़हब जो नालो उते को ठपो न आहे लॻल। जंहिं मज़हब में पैदा करे थो पियो उहो, ऐं उन में छा आहे, जेकॾहिं मुस्लमान आहे त उनखे अज़ान ॾिनी थी वञे कन में, त पोइ मुस्लमान बणायो थो वञे। हिंदू आहे त उनखे धागे जी रस्म आहे, थ्रेड सेरेमनी करे पोइ धागो कयो। क्रिश्चियन आहे त बपतिस्मा जी रस्म कई थी वञे। अॼु असांखे ज़रूरत आहे, सख़्तु ज़रूरत आहे हिन दुनिया में। गज़ा में ॾिसो, दुनिया जहान में जिते बि लड़ायूं हलनि थियूं पियूं, त ॾियारी जे ॾींहुं अॼु असां इहो अहद कयूं, इहो असां हुन ते पंहिंजो मैसेज पहुचायूं सॼी दुनिया में, त न असांजी जेको क़ुवतूं आहिनि उन्हनि खे ख़तमु करण लाइ असां पंहिंजा ॾीआ ॿारियूं था पिया। असां पंहिंजो ॾीओ ॿारे चुका आहियूं, ऐं उन ॾीए जे रोशनी में असां पंहिंजी सॼी दुनिया खे, संसार खे रोशन करणु चाहींदा। ऐं
उन्हनि खे पैगाम ॾियूं था, जेके ग़लति कुवतूं आहिनि, जेके इंतिहा पसंदि आहिनि, जी जी उन्हनि खे मैसेज ॾियूं था त बाबा तव्हां पंहिंजो हाणे बि टाइम आहे, पोइ हिते हटो, हाणे तव्हांजी वधीक इहा शइ न हलंदी। सही, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। बट द क्वेश्चन तव्हांजो हिकिड़ो मैसेज माना तव्हां सां क्वेश्चन रेज़ कयो त अगरि मूं वटि इहो पावर आहे त मां हिकिड़ो ॾीओ आहियां ऐं मूंखे पर लॻल आहिनि, त मां इहे पर खणी किथे उॾामी वञा जिथे इहा रोशनी पैदा थी सघे। मां सम्झां थो असां सभिनी खे अॼु इहो ॾीओ जेको आहे न सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे अंदरि जलाइण जी ज़रूरत आहे, छो जो असां ॿाहिरि तंहिं महिल रोशनी करे सघूं था जंहिंमहिल असांजी पंहिंजे अंदरि रोशनी हूंदी। ऐं मां सम्झां थो असां में अॼु वेठल हर शख़्स अगरि इहो पंहिंजो पाण लाइ ज़िमो खणे न त मां पंहिंजे अंदरि ॾीओ ॿारां त मां सम्झां थो दुनिया रोशन थी वेंदी। वाह वाह, ज़बरदस्त। हर इंसान पंहिंजे पाण में हिकिड़ो पैगंबर आहे, हिकिड़ो पैगाम रसां आहे, हिकिड़ो मैसेंजर आहे। मूंखे हिन काइनात ते लाथो वियो आहे कंहिं मक़सद लाइ। हर इंसान में चिणग आहे, जॾहिं उहा चिणग पंहिंजे पाण खे सुञाणे थी त उहो ॾीओ बि थी सघे थो। ॾीओ हर उन जॻह ते ॿारियो जिथे हुनजी ज़रूरत आहे। उहो तव्हां घणी वॾे पैमाने ते बि करे सघो था, उहो तव्हां नंढे पैमाने ते, तव्हां हिकिड़ी नंढी जॻह ते वेही करे, हिकिड़ी झुॻीअ में वेही करे उनखे बि रोशन करे सघो था। उन झुॻीअ खां जॾहिं ॿाहिरि था निकिरो त उन सॼे आगुर खे, अङण खे बि रोशन करे सघो था। बिल्कुलु इंसान अगरि उहा चिणग पंहिंजी पहचाने वञे, सुञाणे वञे त उहो ॾीओ ठही सघे। ॾीओ छा आहे बाबा, तव्हांजी जीअं चुम त ही जोत आहे, ही नूर आहे। नूर आहे जेका आरती कंदा आहियूं न असां, उन में बि ॾीआ ॿारींदा आहियूं। इहो तव्हांजे अंदर जी अलामत आहे। अंदरि तव्हांजे अंदरि नूर हले थो पियो, उन खे ज़ाहिर कयो। ऐं उहो तेसि ताईं ज़ाहिर न थींदो जेसि ताईं अंदरि साफ़ न थींदो। सूफ़ीअ साफ़ कयो धोई वर्क वजूद जो, तॾहिं तिन थियो जीअरे पसंद प्रिय जो। अंदरि प्रिय खे पसंदि आहे। ऐं इहो ई लतीफ़ आहे जेको दुआ थो घुरे, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। हे को धरती जी ॻाल्हि नथो करे, छा थो चए त मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो, मोहबती मेड़े तिनी जे वेड़े पाण ई ईंदो पातशाह। त ही मोहबत जो पैगाम आहे, ही ख़ुशियुनि जो पैगाम आहे जेको सभिनी सां विरायो, सभिनी खे ॾियो। पर असली अंदरि तूं उजार पन्ना पढ़ंदे केतिरा। सो ही अंदर जी सफ़ाई जी ॻाल्हि आहे, अंदरि जोत जो जॻाइण आहे, हिन जी अलामत ई आहे। बिल्कुलु, हिते कंहिं ॿिए जा डिफरेंट थॉट्स आहिनि जी। ऐं इहो पिया चवणु चाहियां, जीअं थर में असां कहावत मशहूरु आहे त ॾियारी जा ॾीआ ॾिठा, नंढा वॾा चिबड़ मिठा। चिबड़ तव्हां सभिनीनि खाधा हूंदा, उहे तव्हां हींअर वञी उते ॾिसो त हाणे ॾियारी खां पोइ हाणे तव्हांखे को बि चिबड़ खारो तव्हांखे कोन मिलंदो। उहा हिकिड़ी उते धरती मां जी हिकिड़ो अनाज जेको उतां पैदा थिए थो, उनजे लाइ हिकिड़ी छा चई सघिजे थो, लेकिन उनजे लाइ एतिरो मतिलबु उन रखियल आहे उहो त जेकी खारा चिबड़ उहे बि मिठा थी वञनि। असल जेको तव्हांजो सुवाल हो त असां ॾीओ ॿारियूं, मतिलबु असां छो त मुंहिंजो तालुक सरपारकर सां आहे। ऐं जॾहिं हीअं मुंहिंजो टेन्यूर न आहे, सेनेटर जो हींअर ख़तमु थी वियो आहे। असांजो चेयरमैन साहिब उहे हिन ॾींहं वांगुरु आहे, छो त उहे चाहिनि त कराची में या इस्लामाबाद में बि ॾीआ ॿारे सघनि था, लेकिन हू उमरकोट ऐं थरपारकर खे, मिठी थरपारकर इनखे तरजीह था ॾियनि। त उनजो मक़सदु ई इहो आहे त उते अवाम उन्हनि माण्हुनि सां जिते ज़रूरत आहे उते वञी ॾीओ ॿारिजे। त असांजी क़यादत जेका असांजे सेखारियो आहे उहे असां पंहिंजे कम्यूनिटी में, एरिया में वञी उहो कयूं था। वाह वाह, विजय कुमार साहब काफ़ी देर खां सोची रहिया आहिनि कि मिस प्लीज उहा फीलिंग अची जी। रोशनी जो मक़सदु इहो आहे, अॼु ॾियारी जेके मल्हायूं पिया, इहा बि हिकिड़ी रोशनी आहे। रोशनी जो को वास्तो हिंदुनि सां या सिखनि सां न आहे, पूरी आलमी इंसानियत सां वास्तो आहे। इन ई बेसिस ते थींदी आहे। अॼु असांजो ट्रेंड इहो आहे जो असीं आतिशबाज़ी, क्रेकर जेके कयूं पिया। तव्हांजे हिन धरती चैनल जे तवसुल सां मां हिकिड़ो मैसेज ॾींदुसि त हीउ जेको आहे असांजो को ॾिणु कोन्हे, या हीअ असांजी का रस्म कोन्हे। क्रेकर जेके फटाका ॿारियूं था असीं, या कंहिं माण्हुनि खे परेशान कयूं था, को पेशेंट आहे या को वॾी उमिरि जो माण्हू आहे, हीअ हिकिड़ी असांजी दुहिल दमा मां असांजो जॾहिं श्री रामचंद्र भॻवानु धरती ते मोटी आया, पंहिंजे वतन मोटी आया, तॾहिं असां ख़ुशियूं मल्हायूंसीं दुल्हन सां, दमामनि सां। पर अॼु वारो सिस्टम चेंज थी वियो आहे। असल तव्हांजो जेको मेन मक़सदु आहे इहो दीप आहे, जेको दीप असीं पूरी काइनात में उजागर कयूं था। सही सही, ॾाढी ॾाढी प्यारी ॻाल्हि हरीश साहब। जेके ॾीए जी ॻाल्हि कजे त आउं सिर्फ़ु एतिरो चवंदुसि त जेकॾहिं असां आस पास थोरो निहारियूं त असांखे एतिरा हज़ारे सवे घर मिली वेंदा, जे घर में एॾी परेशानी आहे। तव्हां सम्झो था जंहिं ॾींहं ते इहो सेलिब्रेशन, इहो ॾींहुं अचे थो त उन घर जो वॾो फर्ज़ंद या उन घर जी वॾी औरत जेका आहे
पूरो महीनो अॻु में परेशान हूंदी आहे त उन ॾींहं ते मुंहिंजा ॿार ज़िद कंदा मूंखे नवां कपिड़ा खपनि, मूंखे चपलूं खपनि, मूंखे फटाका खपनि, अम्मा मूंखे अहिड़ी चपल खपे, पाड़े वारे हिन शर्ट आंदी आहे मूंखे अहिड़ी शइ खपे। असांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन घर में उहा जोत ॿारणु खपे जंहिं घर में उन शइ जी ज़रूरत आहे। आउं सम्झां थो त उन शइ जॻह ते सभ खां वॾी जेका असां उन जोत जी ज़रूरत आहे उते जोत से जोत मिलाते रहो, प्रेम की गंगा बहाते रहो। असांखे जेको आहे सो जोत जोत सां मिलाइणी पवंदी। असांजी ख़ुशियूं तॾहिं जेके से 1000 गुना वधी वेंदियूं जॾहिं असां आस पास में रहंदड़ थोरो नज़र घुमायूं त काफ़ी अहिड़ियूं फैमिलियूं आहिनि जंहिंमें असां वञी करे असां उते करे पंहिंजी जेके सेलिब्रेशन कयूं। तव्हां छा सम्झो था त मतिलबु तव्हांजे परिवार में तव्हां लाखे रुपया ख़र्च करे छॾियो, पर जेकॾहिं सिर्फ़ु 5000 सीधो खणी कंहिं ग़रीब जे घर वेंदा तव्हांजो हुनजो पूरो परिवार ख़ुशि आहे, तव्हांखे एतिरियूं ब्लेसिंग मिलंदियूं, एतिरो श्री रामचंद्र, एतिरो महालक्ष्मी राज़ी थींदी, तव्हां सोचे नथा सघो। बिल्कुलु, ॾाढी ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि जी। पंहिंजी मज़हबी ॻाल्हि पंहिंजी जॻह ते, पर आउं थोरो सियासी हिनखे टच ॾींदुसि। असांजो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु ख़ुदि रोशन जो अलम खणी हिन मुल्क खे ख़ुशहाल करणु थो चाहे, हुनजी सोच, हुनजी विजन। तव्हां ॾिठो हूंदो त हींअर सिंध गवर्नमेंट जे हवाले सां पाकिस्तान पीपल पार्टी ऐं इहो नथो चवंदा की खीर जूं नदियूं वहाए छॾियूं आहिनि, वरी बि ग़रीब माण्हुनि लाइ दीवालीअ जा 20,000 चेक, 10,000 चेक ग़रीबनि ते रसाई थी। ऐं प्लस 5 तारीख़ ते अॻु में हुन ॾियारी ॾींहं खे 4-5 ॾींहं हुआ त उन मंझि हुननि पंहिंजी ग़रीब माण्हुनि जी सैलरी बि अनाउंस कराए छॾी त जीअं ग़रीब माण्हू पंहिंजो कुझु सीधो सामान या कपिड़ा लटा वठी सघनि। मुंहिंजे ख्याल में इहा बि ख़ुशहाली जी सुञाणप आहे या निशानी आहे। इहा हिकिड़ी लिबरल पार्टी सोचे थी ग़रीबनि खे कीअं अकोमोडेट कजे त ॿियो कुझु घणो नथा ॾेई सघनि त बि घटि में घटि माइनॉरिटी फंड मां 20,000 चेक, 10,000 चेक ॾेई कुझु ग़रीबनि जी चिल या झूपड़ो कुझु ॻाए सघनि था। ज़बरदस्त, ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि। अच्छा, हिकु ॻाल्हि जेका मां ज़रूरु शामिलु करणु चाहींदी आहियां, या हर सेलिब्रेशन ते मां ज़रूरु इहा ॻाल्हि पुछंदी आहियां, शामिलु कंदी आहियां, बिकॉज़ जॾहिं बि तव्हां की सेलिब्रेशन जी ॻाल्हि कंदा आहियो उते कान का अहिड़ी शइ हूंदी आहे जेका न हुजे त सेलिब्रेशन अधूरी हूंदी आहे। असां मुआशराती तौर ते त असां खोड़ सारियूं शयूं असां चयूं त ॿियनि खे बि असां कयूं, बट चवंदा आहिनि त जेको दिलि हूंदो आहे उन में हिकु ॿार ज़रूरु पलंदो आहे। सो दिवाली वारे ॾींहुं उहो ॿार छा अहिड़ी शइ घुरंदो आहे जंहिंखां बिना दिवाली तव्हां सभिनी जी अधूरी हूंदी आहे? का अहिड़ी शइ, कोड़ो मिठो, का अहिड़ो वॉर्डरोब, फटाका वठणा आहिनि, ॿियो फटाका वठणा, फटाका इहे वठणा आहिनि। सो हिते अॼुकल्ह जूं जेके ॾियारियूं आहिनि न, बेसिकली असां जेके वॾा आहियूं उहे पंहिंजे परेशानियुनि में, कारोबार जे ॾचनि में, सभिनी में एतिरा बिज़ी थी विया आहियूं त रूहानी उहा ख़ुशी असां नथा हासिल कयूं। अॼु जी डेली लाइफ में उहो असांजो जेको अंदरि जे ॿार जेको तव्हां ज़िक्र कयो, उहो ॿार असां किथे अॻिते छॾे आया आहियूं। अॼु उहे ॿार जी बि ज़रूरत आहे। जीअं अॼु ॾियारी तव्हां ॾिसंदव, ईदूं ॾिसंदव, अॼु वञी नंढड़नि ॿारनि जी रहिजी वियूं आहिनि जेके मासूम आहिनि, जेके उन अञा सर्किल में न आया आहिनि, त उहे इंजॉय कनि था। असां त हूंदासीं किथे दावत खाई हुन मां करे वञी सुम्ही पवंदासीं। लेडीज़ हूंदियूं उहे पंहिंजूं इबादतनि में या हुननि में हूंदियूं। ॾिसो, ॾियारी या ॾीओ ॿारणु इहो 365 ॾींहंनि में हिकिड़ो ॾींहुं न आहे असांजे लाइ। असां कमु अहिड़ो कयूं जेको असांजो हर ॾींहुं ॾीओ ॿारियूं, हर कंहिं घर में हर हिकिड़ो इहो कयूं त घटि में घटि डेली को असां हिकिड़ो अहिड़ो सुठो कमु कयूं जेको असांजे लाइ माना ॿिए हिकिड़े आम माण्हू खे असां फ़ाइदो पहुचाए सघूं। जॾहिं तव्हां राति जो सुम्हो त घटि में घटि एतिरो तव्हांखे ज़हनी, जॾहिं तव्हां पूरे ॾींहं जो वीचार कंदो त तव्हांजो माइंड ऑफ माना माइंड पीस हुजे त यार मां अॼु घटि में घटि हिकिड़ी शइ कई आहे। 24 कलाकनि में हिकिड़ो मिंट बि जेकॾहिं तव्हां कंहिंखे ॾींदो न त तव्हांखे इहो हिकिड़े ॾींहुं मल्हाइण जी ज़रूरत न आहे। तव्हांजी 365 ॾींहं तव्हांजी ॾियारी आहे, 365 ॾींहं तव्हांजी होली आहे। बिल्कुलु। अच्छा, जिथे तव्हां हिननि जी फटाकनि जी ॻाल्हि करे रहिया हो, फुलझड़ियुनि जी ॻाल्हि करे रहिया हो, छा कोई स्पेसिफिक अहिड़ी का शइ आहे जेका स्पेसिफिकली दिवाली जे लाइ मखसूस कई वई हुजे? फायरवर्क्स बि थींदे मूं ॾिठा आहिनि। फुलझड़ी जेको आहे नॉर्मली जेको ज़्यादातर जेको आहे माना इहा अहिड़ी कॉमन आहे जेका ॿार बि ॿारे थो, वॾो बि ॿारे थो पियो, लेडीज़ बि ॿारे थी, खौफ बि न आहे। ऐं ॿियो छा आहे त उन सां जॾहिं स्पार्किंग थिए थी न, जेका बेसिकली जेको मेन आहे, त उहा स्पार्किंग माना तव्हांजी पंहिंजे अंदरि जी जेका ख़ुशी आहे न, उहा तव्हांजी स्पार्किंग जॻह जेको फुलझड़ीअ मां वञे पई न, उहा अंदरि जी ख़ुशी बि अचे थी पई। उन में तव्हांजी पंहिंजी पूरी जेको आहे न काइनात समोए था छॾे।
सही सही। अच्छा ही जॾहिं तॾहिं तव्हां हिननि शयुनि जी ॻाल्हि कंदा आहियो फटाकनि जी फुलझड़ियुनि जी, मूंखे लॻे थो हाणे बि काफ़ी सारियूं शयूं आहिनि जेके नॉर्मल बजट खां इलाही ॿाहिरि, जीअं असां ईदुनि ते ॾिसंदा आहियूं रमज़ान ईंदो आहे त फ्रूट महांगो थी वेंदो आहे, छा दिवाली वारे सीज़न में बि शयूं महांगियूं थी वेंदियूं आहिनि? हर मौके को मौके कोन था छॾनि, को मौके कोन था छॾनि, कहिड़ी बि को ख़ुशि चलो किथे मर्द ज़रातनि जो नालो आयो असांजी तक़रीबन मेजॉरिटी मुस्लिम बिरादरी जी आहे, लेकिन रमज़ान शरीफ़ में तव्हां मार्केट में ॾिसो रोज़े जो खुलण जो टाइम आहे, रेट एतिरा हाई हूंदा आहिनि जो वीचारो गरीब त रोज़ो बि सही तरीक़े सां नथो खोले सघे। हा, सो हिते वरी असां फटाका महांगा करे छॾंदा आहियूं। ईअं आहे घणे नॉर्मल ना अंदाज़ो ईअं घणे पैकेट्स मिलंदा आहिनि, घणो ख़र्चो थींदो आहे फटाकनि ते? त असेंबली में इहा ॻाल्हि रखे महांगाई घटि कराइनि, पेट्रोल एतिरो घटि थी वियो आहे पर महांगाई उते जो उते बीठी आहे। ऐं जेॾी महिल पेट्रोल 300 ते हो त हितां खां हैदराबाद जो किरायो तक़रीबन 800-900 हज़ार हो, उहो साॻियो ई हींअर पेट्रोल 250 ते आहे त किरायो साॻियो आहे, उहो न पर उहा इहा ॻाल्हि असेंबली में नथा कनि। सो इहे असां दुनिया में जिते अहिड़ा जेके त्योहार हूंदा आहिनि, चाहे क्रिसमस हुजे, चाहे ईद हुजे, चाहे असांजो दिवाली आहे, हर मुल्क में इहा महांगाई वधंदी आहे। सिर्फ़ु पाकिस्तान में, हर मुल्क में थींदी। क्रिसमस डे हा, जॾहिं उहो त्योहार लही वियो उन खां पोइ तव्हांखे फुल जहिड़ियूं अधु क़ीमत में मिलंदियूं। 25 डिसंबर थियो वञे, असीं कॾहिं लंडन अमेरिका वञूं था, 25 डिसंबर खां अॻु वियासीं त शयूं डबल रेट में, वरी 25 डिसंबर खां पोइ वियासीं त मुझे घर 50% सेल थे। ये दुनिया में रहे थे। उता एक साल पेरी वठो, ता मंदी जो कम कयो, एक साल पेरी वठी रखी छयो। न पर उन खबर पई भई माण्हू वरी शॉप लॻाए खबर। अच्छा असांने वरी बिजनेस आहे यार, बिजनेस आइडिया सां वठो वई। असां वटि वरी शायद सेल न हूंदी आहे, असां वटि इहा सेल न कंदा आहिनि। जॾहिं सेल लॻाईंदा आहिनि पूरी दुनिया में तव्हां वेंदो तव्हांखे एक्चुअल सेल मिलंदी, 100 रुपए शइ 50 रुपए या जेकी थींदी आहे। असांने छा कंदा आहिनि त उन 100 रुपए शइ खे 200 कंदा पहिरियों, पोइ चवंदा 50% सेल आहे, अञा तव्हांखे उन नॉर्मल रेट खां बि महांगी मिलंदी आहे। ही माना हिकिड़ो माना बिज़नेस जो जेको आहे न हिकिड़ो तरीक़ो नओं अपनायो वियो आहे, तव्हां हाणे सॼो साल तव्हांखे सेल मिलंदी। सही। अच्छा असांजी गाने तरफ़ वञणो, पर हिकिड़ी ॻाल्हि ते मां हिते ज़रूरु करणु चाहींदमि, ऑल्दो गवर्नमेंट असांजा बि काफ़ी सारा इख़्तिलाफ़ हूंदा आहिनि, गवर्नमेंट जा बि आम माण्हुनि सां इख़्तिलाफ़ हूंदा आहिनि, त इख़्तिलाफ़ हुजणु हिकु हेल्दी रिलेशन जो सबूत हूंदो आहे, हिन में को हो कोन्हे। बट आई गेस जिथे असां गवर्नमेंट खे पॉइंट आउट कयूं था उते कुझु रिस्पॉन्सिबिलिटीज़ असांजियूं बि आहिनि। असां बेशक डिफरेंट जॻहियुनि ते डिफरेंट शयूं थी रहियूं आहिनि, गवर्नमेंट हिकु रेट पास करे थी, पर आम माण्हू उन रेट में नथो सेल करे। हाणे हर जॻह ते त गवर्नमेंट वञी कोन न बीहंदी, हर ठेके ते त मूंखे चवंदा त वापदा बिल असांजा बिल वधीक था अचनि, बिल्कुलु बिजली बिल वधीक अचे थो, पर छा चवंदा साईं असांजो ट्यूबवेल पियो हले, असां लाइट कटे आहे, कुंडो लॻल हो, अच्छा एसी लॻी पई हूंदी पर हुन मां मीटर में न हूंदी, कुंडे थ्रू हूंदी। असां तो इहे शयूं काफ़ी असांजा दोस्त यार मिट माइट हूंदा, ऐं उनखे सम्झ में ईंदो त भई जेकॾहिं अवां एसियूं हलनि थियूं ऐं सहूलियत वठो था त पोइ बिल पे कयो, जो न त पोइ उहा ज़िंदगी गुज़ारियो, न ज़िंदगी लग्ज़री गुज़ारणी आहे, बिल न ॾियणो। डॉक्टर लाल साहब ॻाल्हि ख़तमु था कयूं, ईअं न थिए त पोइ असां डिफेंड न करे सघूं, जल्दी सां गाने वञणु चाहियूं था ऐं गाना शामिल करणु चाहियूं था। छा शामिल थी वियो अरीना? चंदू साहब जो एॾी ज़बरदस्त डिबेट हले पई, हाणे हुनखे लाइट रखिजे, कोई ख़ुशी जी ॻाल्हि कजे, बहार जी ॻाल्हि कजे, ॾियारीअ जी ॻाल्हि कजे, बिलनि जी ॻाल्हि वरी कंदासीं सुभाणे, ॾियारी जी ॻाल्हि कयो। शाइरी हिन मौक़े ते ज़बरदस्त लॻंदी। आईं चमन में बहारड़ी भली, आईं चमन में बहार हो भली, आईं चमन बहार, आईं चमन में बहारड़ी भली, आईं चमन में बहार हो भली, आईं चमन में बहार। पाण सिंगारे गॾिजी हलनि था, हो सुहिणा
जनता सुहिड़ा पिरे अॼु ख़ुशि ॾिस जनता पाण सिंगारे गॾिजी घुमनि था ख़ुशि थी सभु आशिक़ बि चवनि था ख़ुशि थी सभु आशिक़ बि चवनि था उडम थींदा बहार थींदा अॼु दीदार ढीलियाई चमन ये बहार हो बलियाई चमन बहार आई चमन में बहार ढीलियाई चमन में बहार हो बलियाई चमन आई बहारत बाहर ईदा आई बहारत बाहर ईदा सुहिणा लिखल सभु ज़ाहिर थींदा हो किन खे फटींदा किन खे लटींदा किन खे फटींदा किन खे लटींदा अख में रखी तलवार अख में रखी तलवार बलियाई चमन में बहार हो बलियाई चमन में बहार आई चमन में बहार बलियाई चमन में बहार हो बलियाई चमन में बहार आई चमन में बहार बलियाई चमन में बहार हो बलियाई चमन में बहार ज़बरदस्त 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 अच्छा जी ख़ुशी जो मज़ो अञा दुबालो थियण वारो आहे बिकॉज़ असांखे मुंहुं मिठो त असां कयो ई न आहे उहो बि करिणो आहे अञा असांखे फुलझड़ियूं असांजे साम्हूं आहिनि उहे ॿारियूं आहिनि तव्हांखे असां सां गॾु रहणो आहे हिन सेलिब्रेशन जो तव्हांखे हिसो रहणो आहे वक़्तु थियो आहे ब्रेक जो तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ जी वेलकम बैक ही ख़ूबसूरत ख़ुशियूं जेके तव्हांजे घरनि में त हिन वक़्तु आहिनि ई आहिनि पर असांजो हिकु जेको ही सेट आहे इहो बि हिकु ख़ुशी जो मंज़र पेश करे रहियो आहे हिन सेलिब्रेशन जो मंज़र पेश करे रहियो आहे जेको तव्हां ऐं मां गॾिजी सेलिब्रेट करे रहिया आहियूं अच्छा जी हिन सेलिब्रेशन में घरनि में बि अक्सर असां इहो ॾिठो हूंदो त कुझु महिमान अहिड़ा हूंदा आहिनि जेके लेट थी वेंदा आहिनि सो अॼु असां वटि हिकु महिमान आहिनि पर आई गेस चवंदा आहिनि त देरि आहे दुरुस्त आहे ऐं तव्हांजो ॾिनल कंहिंखे हिकु मिंट बि जेको आहे उहो बि ॾाढो क़ीमती हूंदो आहे सो आख़िरी ब्रेक आहे असांजो पर जनाब जी हाज़िरी असांजी सेलिब्रेशन में लॻी वई आहे ऐं ज़ाहिर आहे हीज़ एन MPA हिकु मसरूफ़ तरीन स्केड्यूल आहे जनाब जो डिफरेंट जॻहियुनि ते वञिणो आहे पर असांखे बि थोरो हुन स्केड्यूल मां टाइम मिलियो आहे असांखे असां सां गॾु डॉक्टर श्याम सुंदर के अडवानी साहब आहिनि जेके तशरीफ़ फरमाया आहिनि हिन वक़्तु जा MPA अस्सलाम वालेकुम सलाम नमस्ते हैप्पी दिवाली हैप्पी दिवाली कीअं आहियो ख़ैरियत सां आहियो ख़ुशि आहियो थैंक यू महिरबानी ऐं सभ खां पहिरियां ई धरती टीवीअ जो पूरे सथ खे थैंक्स चवंदुमि महिरबानी जिन असांजे हिंदू बिरादरीअ जो जेको सभ खां वॾो त्योहारु आहे दीवाली दीपावली ॾियारी जी उन जे ख़ुशीअ में अॼु असांजे सॼी हिंदू कम्यूनिटीअ जा जेके बि असांजा नाले वारा फिगर्स आहिनि असांजो साबिक़ु MPA स्पेशल असिस्टेंट CM डॉक्टर लालचंद उकराणी साहब ऐं ॿिया जेके ऑनरेबल दोस्त हिते वेठा आहिनि ऐं उन्हनि खे वेलकम चवां थो ॾियारी असल में ख़ुशियुनि जो ॾींहुं आहे ॾियारी हक़ ऐं सचे फतेह ॾींहुं ॾियारी मोहबत ऐं सूंहं जो ॾींहुं आहे ॾियारी श्री रामचंद्र 14 साल बनवास कटे जॾहिं अयोध्या अचे थो उन ई ॾींहुं असां हिकिड़ो ॿी वॾी उन ॾींहुं हूंदो आहे लक्ष्मी माता जी पूॼा जी जी सेम उन ॾींहं ते उन जो जेको उन टाइम में हज़ारे साल केॾो माण्हुनि जो विहन हो उन लक्ष्मी माता जे पूॼा जे ॾींहं ते श्री रामचंद्र
सीता माता सां 14 साल बनवास कटे अयोध्या पहुचे थो। उन ख़ुशीअ में असांजी उन लक्ष्मी माता जी पूॼा थिए थी, श्री रामचंद्र जी सेलिब्रेशन थिए थी। ऐं हिन मौक़े ते असांजे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी साहब, चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, अदी फरियाल टालपुर साहिबा, बीबी आसफा भुट्टो, CM सुंद ऐं पूरी पार्टी तरफ़ां सॼी हिंदू बिरादरी, सॼी दुनिया में सिंधी हिंदू आबादनि, ऐं हुनखे तव्हांजे प्लेटफार्म तां सॼी हिंदू बिरादरीअ खे लख लख वाधायूं ॾियां थो, मुबारकूं ॾियां थो। ऐं इहो ई सम्झां थो त पाकिस्तान पीपल्स पार्टी पाकिस्तान जी वाहिद जमहूरी ऐं लिबरल पार्टी आहे जेका अक़िलतनि खे ॿांह ॿेली थी गॾु हले थी। असांखे अॼु जेका इज़त आहे, जेको मान, जेको प्लेटफार्म जंहिं तां अॼु तव्हां असांखे आनर ॾिनो आहे, इहा पाकिस्तान पीपल्स पार्टी जी महिरबानी आहे। असां हिकिड़े नंढड़े वर्कर खे इहा इज़त ॾिनी आहे। ऐं सम्झां थो त जेको मौजूदा सिनारो आहे, असां अॼु हिन ख़ुशियुनि जे मौक़े ते इहा ॻाल्हि कंदासीं, मुल्क लाइ दुआ बि घुरंदासीं त असांजे मुल्क में ख़ुशहाली हुजे, अमन हुजे। ऐं उन सां गॾोगॾु असांजे सिक्योरिटी इदारनि जेके फ़र्द ऑफिसर दहशतगर्दी जे ख़िलाफ़ु जेके उन में शहीद थियनि था, असीं उन्हनि खे बि यादि कयूं था, उन्हनि खे एप्रिशिएट कयूं था। ईअं ई सभु सिक्योरिटी इदारा जेके असांजे हिंदू कम्यूनिटीअ जे सेलिब्रेशन में, मंदरनि में असांखे सिक्योरिटी ॾियनि था, पुलिस हुजे, रेंजर्स हुजे, असां उन्हनि खे बि एप्रिशिएट कयूं था। प्लस में ईअं चवंदुसि त अॼु जे हिन दौर में जेको सोशल मीडिया, जेको पाण सभु उन चवंदा स्ट्रांग टूल आहे, इलेक्ट्रिक मीडिया, उहो सॼो साथ जेको सिविल सोसाइटी जा माण्हू, लायर, उहे सभु असांजे हिन त्योहार ते असांजे ख़ुशियुनि मां गॾनि। इहो ई क़ाइदे आज़म जो बि आहे न, इहा ई पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सोच आहे त मज़हबी रवादारीअ जो बहितरीनु मिसाल जेकॾहिं हिन एशिया खंड में आहे त आउं ईअं सम्झंदुसि उहो पाकिस्तान में हीअ जो गुलदस्तो सजियल आहे जंहिंमां हर मज़हब जी पंहिंजी ख़ुशबू अचे थी। उन में असांजा मुस्लमान भाउर आहिनि, हिंदू कम्यूनिटी आहे, सिख बिरादरी आहे, असांजा ईसाई आहिनि, भाई बिरादरी, पारसी, जेके मुख़्तलिफ़ मज़हबनि जे कम्यूनिटी जा माण्हू आहिनि, असीं उन्हनि जे ॾुखनि मञूं था, उन्हनि जे ख़ुशियुनि मञूं था। ऐं सम्झां थो त सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे, बेशक आहे, बेशक। ऐं उन जी जेका सूंह आहे, जेका मोहबत आहे, जेका सकाफ़त आहे, उन जो अक्स जॾहिं असीं ॾीया ॿारे रोशनी कंदा आहियूं तॾहिं सम्झो इहो मैसेज ईंदो आहे त हाणे ऊंदाईअ जा ॾींहं घटिजी विया आहिनि, रोशनी शुरू थी वई। वाह, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि, ॾाढी प्यारी ॻाल्हि ऐं ॾाढो ख़ूबसूरत हिकु विजन जेको तव्हां पार्टी तरफ़ां बि अॼु असां बेसिकली अॼु असां सभई जेके हिकु साथ थिया आहियूं, आई गेस जॾहिं तव्हां अहिड़नि सेलिब्रेशन्स जी ॻाल्हि कयो था, अहिड़नि त्योहारनि जी ॻाल्हि कयो था, ओॾीमहिल तव्हां सभु गॾिजी जीअं सेलिब्रेट कयो था। मां चाहियां थी त उअं अॼु असां न सिर्फ़ु हिन प्लेटफॉर्म ते जिथे जेके जेके असांखे माण्हू ॾिसी रहिया आहिनि, उहे सभई उअं ई हिकु थिए, फलां फलां शयुनि जो नालो हटाए सिर्फ़ु हिकु ह्यूमन बीइंग थी ऐं हिकु आम माण्हू थी, हिकु आम माण्हू सां गॾु सेलिब्रेट करे, जीअं ईदुनि ते असां चवंदा आहियूं त भाकुर पाए सेलिब्रेट करे। हीअ उहो त्योहार आहे जंहिंमें गिफ्ट जी एक्सचेंजिंग बि थींदी आहे, त ईअं हिक ॿिए सां ईअं गिफ्ट एक्सचेंज कयो। अॼु हिते गिफ्ट जी ॻाल्हि थी आहे त मां इहो ज़रूरु पुछंदमि, जल्दी जल्दी, प्रोग्राम जो टाइम थोरो काफ़ी घटि बचो आहे, जल्दी जल्दी सभिनी खां बेस्ट गिफ्ट कहिड़ो मिलियो दिवाली जो? सम्झां दिवाली सभ खां बेस्ट गिफ्ट इहो आहे त असीं ख़ुशियूं पखेड़ियूं, मोहबतूं पखेड़ियूं ऐं मुल्क में नफ़रत वारो जेको रुझान उन ख़तमु कयूं, भाईचारो पैदा कयूं। इहो त मुआशरे जो गिफ्ट थी वियो न, पर्सनल गिफ्ट दिया, मोबाइल फोन को गुल, पर्सनल गिफ्ट इहो आहे त पंहिंजे फैमिलीअ में मिसिस हुजे, मुंहिंजा ॿार हुजनि, मदर हुजे, फादर हुजे, ऐं सम्झाणो उन सां गॾु उन सेलिब्रेशन में गॾु हुजे, इहा हिकिड़ी कुदरती वॾी गिफ्ट आहे। मिसिस खां पहिरीं कीअं गिफ्ट ॾिनो? असां त ॻाल्हि असां कोन डिस्क्राइब कयो, ॻाल्हि दफ़ो साईं ॻाल्हि असां त डिस्क्राइब हितां नथो पकड़े, हेॾां थो गिफ्ट फ्रैंकली यार सभु पंहिंजा ई दोस्त वेठा आहिनि। असांजो हिकिड़ी रस्म हूंदी आहे, ॾियारी मौक़े ते हिकिड़ो हूंदो आहे
ॾींहुं ईंदो शुगुन ॾींहं जो माना वॾो ॾींहुं उन ते असां ते धनतेरस उन में असां टे गोल्ड जी ख़रीदारी थींदी वो तो मिसिस के हींअर ॾींदा आहिनि उन खां पहिरीं जी ॻाल्हि आहे, इहो सभिनी लाइ सवाल आहे, इहो अॼु सभिनी लाइ सवाल आहे। 20 सालनि जी उमिरि में कंहिंखां गिफ्ट वरितो ॾिनो? मां धरती टीवी जे सॼी इंतज़ामिया खे पहिरीं त दिलि जे गहराइनि सां मुबारकबाद चवां थो ऐं उन्हनि जी गुडविल खे एक्सेप्ट कयां थो। ऐं अॼोके ॾींहं ते मैं उर्दू में कह रहा हूँ ताकि दुनिया में जहाँ भी लोग मुझे देख रहे हैं ज़्यादातर लोग ये समझते हैं जी आपकी दिवाली अधूरी है अगर आप अपने घर पे दिए जलाए। दिवाली को मुकम्मल करना है तो उस घरों में दिया जलाओ जहाँ दिया नहीं जलता। तुम मिठाइयाँ वहां पहुंचाओ। एक जोड़ा जब तक उनको नहीं दे रहे हो जिनके पास कपड़े नहीं है आपके जोड़े पहनने से कोई फायदा नहीं होगा। तो घर में बैठकर खुद मिठाइयाँ खाओ और खुद ताम खाओ और सोना दो, उस सोने को बांट दो, भले वो 5-5 हज़ार के शक्ल में हो, ताकि दूसरों के घरों में भी ये खुशी पहुंचे और खुशी उसी की है जो खुशी बांटता है। तो आप सबको प्रोफेसर नागपाल साहब चई है त ॾियारी उते कजे ॾियो उते ॿारजे जिते उहा शइ जी सहूलियत न आहे। असांजे पाकिस्तान पीपल्स पार्टी स्पेशली चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ते ॾियारीअ मौक़े ते लखनि किरोड़नि जे रुपयनि में सॼी हिंदू कम्यूनिटियुनि में चेक जी सूरत में जेके बि ज़रूरत ईअं न आहे सभिनी माण्हुनि जो जेके बि असांजे पार्टीअ जा ज़िम्मेवार माण्हू आहिनि उन्हनि जे थ्रू उन्हनि ताईं उहो सिलसिलो हले पियो त आउं सम्झां थो हिन महांगाई दौर में कंहिंखे 5 रुपया मिलनि। आउं कोन चवंदुसि जेके असीं ॾियूं था उन जूं मुश्किलातूं ख़तमु थींदियूं, पर ॾियारी हवाले सां यादगिरीअ लाइ घटि मां घटि उन जे ॿारनि में पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां कुझु उन जी उहो त कयो पीपल्स पार्टी, तव्हां छा कयो? पीपल्स पार्टी मुंहिंजो बदिलो तव्हां छा कंदा? तव्हां कयो उहो मैटर न आहे, असल पार्टी इंपॉर्टेंट है। बीइंग शाम सुंदर न पीपल्स पार्टी जो ॾिसन आउं पंहिंजो ज़ाती तौर ते माने कुझु कोन करण जो प्रोग्राम आहे, साईं कुझु कोन असल असल आउं ॿुधायां चवंदो इन शेप ते न वञो, तव्हां आया पे त गिफ्ट थे असां वटि दिवाली में गिफ्ट या होली में गिफ्ट जो कॉन्सेप्ट न हूंदो आहे। कपिड़ा वठी ॾियणु, सोन वठी ॾियणु, अच्छा उन ॾींहं ते नवां नोट ॿारनि में विरहाइणु या असां जेके बि नौकर चाकर हूंदा उन्हनि खे ॾियणु, इहो हिकिड़ो थींदो आहे। पर असल ॻाल्हि इहा त आउं चवां थो हिन ॾींहं जी जेका मेन जेका पैगाम सूरत मां चवां या माना चवां, मोहबत जो ॾींहुं, मोहबत जो पैगाम ॾियो, अंदरि में बुग़्ज़ ऐं कीनूं कढो, अंदरि मां ख़राब शयूं कढो, ॾीए वांगुरु पाण खे रोशन कयो त जे असीं रोशन हूंदासीं त असांजो पाड़ो रोशन हूंदो, जे पाड़ो रोशन हूंदो त असांजी सिंध धरती रोशन हूंदी, जे सिंध धरती रोशन हूंदी त असांजो पूरो मुल्क पाकिस्तान ख़ुशहाल हूंदो। सिर्फ़ु दीवाली असीं पंहिंजे 4 दीवारी में न मल्हायूं, जेकॾहिं हिकु ॾींहुं असीं उते मल्हायूं था त असांजो इख़लाक़ी फ़र्ज़ु आहे ज़ाती तरह सां जीअं रवि ॾावणी ॻाल्हि कई त आउं इहो चवंदुसि त ॿियो ॾींहुं ऐं टियों ॾींहुं त असीं अगरि उन ग़रीब झूपड़े में जेके वेठल माण्हू आहिनि जेके हिकिड़ो ॾीओ ख़रीद नथा करे सघनि, उहा ख़ुशीअ जो ॾींहुं असीं उन्हनि सां अगरि मल्हायूं त मुंहिंजे ख़्याल इन खां मथे ॿियो ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि मां चाहियां थी त इहा असांजी ॾियारी आहे। उन सां गॾु असीं फुलझड़ी हलायूं, उहो ॾीओ ॿारियूं, उनखे असीं अगरि नवां कपिड़ा, नवां बूट, नवां सिंडर, नवां चोपल वठी ॾींदासीं त कुझु लिफ़ाफ़ो ॾींदासीं त आउं सम्झां त इन खां मथे ॿी का इहा त वही पुरानी ॻाल्हि न। मां चवां थो ओचननी सूरज को चमकने से, सूरज को चमकने को सवेरा नहीं कहते, सोचों को बदलने से निकलता है नया दिन। वाह वाह वाह, जबरदस्त। असांजी सोच बदलणी, चेंज करणी आहे। असां ॿियो छा थो ॾे, असांजे वालिद साहबनि छा कया, असांजी पार्टी छा थी करे, मुंहिंजो पर असां बीइंग इंसान असांजी कंट्रीब्यूशन छा आहे? ही जेका ॾियारी आहे असांजी ज़ाती कंट्रीब्यूशन असांखे पंहिंजी शो करणी आहे। असां पंहिंजी ज़ात ते त जेतिरो ख़र्च 364 ॾींहं कयूं था न, 365 वारो ॾींहुं
असां पंहिंजी ज़ात खे साइड में रखी करे असां पंहिंजी जेकी दुनिया में जेको पैगाम ॾियूं त बाबा जेके बि आहियूं असां तव्हां सां गॾु आहियूं असां मिठाई बि असां तव्हां सां गॾु खाऊं था ॾियारी बि मल्हायूं था हे असां तव्हांजे लाइ खणी आया आहियूं पंहिंजी अगरि तव्हां अफोर्ड करे सघो था हिकु ॼणो त हिकु ॼणे जे घर में तव्हां उहो कयो अगरि अफोर्ड करे सघो था 10 ॼणा 100 ॼणा ॿियो न त घटि में घटि मंदरनि में वञी करे उन्हनि ग़रीबनि खे घुराए करे उन्हनि सां गॾिजी करे तव्हां ॾियारी मल्हाईंदो न त तव्हां उन्हनि ॿारनि उन्हनि ग़रीबनि जे मथां जेके ख़ुशियूं जेको नज़र ईंदियूं न तव्हांखे उहो जेको रूहानी सकून मिलंदो न उहो तव्हांजे सॼे साल लाइ काफ़ी आहे। बिल्कुलु ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि नकवल सां तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि ऐं छो त प्रोग्राम जे इख़्तिताम जी तरफ़ असां रवां दवरा आहियूं कुझु मिंटनि जो साथ आहे असांजो सॼे नाज़रीन जो हूअं त साथ हमेशह ई रहंदो पर हिन प्रोग्राम जे वक़्त जो ख़्यालु कंदे कुझु मिंटनि जो साथ आहे असांजो असांजे नाज़रीन जो आख़िरी अॼोके प्रोग्राम जे लाइ अल्फाज़। अॼोकी ॾियारी जे मुख़्तलिफ़ फ़िलसफ़नि ते सभिनी दोस्तनि ॻाल्हायो ऐं हीअ जेका जोत ॿरे थी ही आहे पर्सनल खां वठी सॼे टोटल विश्व काइनात ते त मन तू जोत स्वरूप है अपना मूल पछाण तूं जे अंदरि हीअ ज्योति आहे उनखे प्रगट कर ऐं सभिनी जे अंदरि जेका जोत आहे उनखे प्रगट करण में बि पंहिंजो किरदारु अदा कर त असांखे ही ॾियाटियूं खणी सोचुनि जी ॾियाटियुनि सां ऐं जिन में अमल शामिल हुजनि रुगो लफ़्ज़ न जीअं मूं चयो त कंहिंखे तव्हां मिठाई जो दॿो ॾियो कंहिंखे 500 रुपया विझी लिफ़ाफ़े में ॾियो त हू उन ॾियारी खे महसूसु करे त जीअं हू 500 मां को 100 रुपयो कंहिं ॿिए खे ॾेई छॾे। ईअं मां पंहिंजो आख़िरी हिकिड़ो बैत थो पढ़ां ॾियो ॿरे ॾीए मां थिए चिमतकार चौधार त ही जेको चिमतकार आहे इहो चौधारी थियणु घुरिजे हिकिड़े हंधि ते महदूद न हुजे। ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि ॾाढी ख़ूबसूरत हरीश साहब। संसार में जेके बि असां हिंदू जाति रहनि था सनातन धर्म सां तालुक़ु रखंदड़ सभिनी खे मां इहो चवंदुसि त इहो जेको ॾींहुं आहे इन ॾींहं ते असांखे न के पंहिंजूं मस्तियूं जेके सेकणु खपनि यानी की असां शराब कबाब ऐं जुआ खेॾे असां पंहिंजो उहो ॾींहुं विञायूं उन खां बहितर आहे त असां पंहिंजे घर में पूरी सची श्रद्धा सां भॻवान जी पूॼा कयूं जंहिंमें असां श्री गणेश जी पूॼा कंदासूं त असांखे जेको आहे सो असांजा कॾहिं बि छो त श्री गणेश भॻवानु विघ्न हरता आहे कॾहिं बि जेको आहे सो तव्हांजे कमनि में कोई विघ्न न ईंदो जंहिंसां मां लक्ष्मी जी पूॼा कंदासीं त मां लक्ष्मी कृपा सां हमेशह असांजे घर में धन रहंदो बरकत रहंदो जंहिंसां असां पंहिंजो परिवार आराम सां पाले सघूं था। गॾोगॾु असां मां सरस्वती पूॼा गॾु कंदा आहियूं छाजे करे विद्या जेका असां मां सरस्वती ॾिए थी त उहा जेका त असांजे ॿारनि में जेको आहे सो नई सोच अचे थी पढ़ाई में सफलता मिले थी असांखे ग़रीब जी मदद करणु खपे उन सां गॾु रहणु खपे। माशाल्लाह ज़बरदस्त कहिड़ी इंपॉर्टेंट ॻाल्हि जेका करणु ॾाढी ज़रूरी हुई थैंक यू सो मच इहे मैसेजिस एक्चुअली ॾाढा ज़रूरी आहिनि असांजी आम आवाम ताईं पहुचाइण जे लाइ तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि। ॾिसो मां प्रोग्राम में शुरू खां इहा ॻाल्हि कई त जीअं साम्हूं ॾीओ पियो आहे न तव्हां अगाड़े बि पुछो मूंखे वरी इहो लॻे थो महसूसु थिए थो त असां सभिनी खे ॾीओ पंहिंजे अंदरि ॿारण जी ज़रूरत आहे। बिल्कुलु ऐं अगरि इन लम्हे में मां इहो ॾीओ पंहिंजे अंदरि ॿारियो न त मूंखे इहो ॾीओ इहो सेखारे थो त मां बि ॿिए जे अंदरि में इहो वरी ॾीओ ॿारणु सेखारियां बनस्बत मां मूंखे अगरि 5000 या 10000 ॾेई अचां जेके खपी वेंदा लेकिन अगरि मां उहा सोच ॾेई अचां जंहिं सोच सां उहो पंहिंजो पाण खे बदिले ऐं मां सम्झां त सॼी दुनिया ख़ुशहाल थी। वाह वाह ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि जी। ॾीओ उन जुगनू जेको पाण चवंदा आहियूं पतंग जेको हूंदो आहे उन वांगुरु आहे जेको पाण ॿरे थो लेकिन ॿियनि खे रस्तो थो ॾेखारे उहो चए त माण्हू पुछां त तुंहिंजी नंढड़ी रोशनी मां तोखे मतिलबु तूं कहिड़ी रोशनी कंदे त लेकिन हू चए थो त माण्हू खे रस्तो ॾेखारे सघां थो। हा जीअं सूरज तमामु वॾी रोशनी आहे लेकिन चंड ऊंधाई में निकिरे थो त रोशनी फैलाए थो सघे त ईअं ई असां अगरि असां पंहिंजे हिसे जो थोरो ॾीओ ॿारींदासीं हर कोई पंहिंजे हिसे जो ॾीओ ॿारींदो मुंहिंजे ख़्याल में उहो ॾींहुं परे कोन जेको ऊंधाई आहे उहो ख़तमु थी वेंदी। माशाल्लाह माशाल्लाह जनाब। लतीफ़ साईं पंहिंजो सुर साम्हूं ॾींहं में ॾियारी हवाले खां तमामु तारीख़ी ॻाल्हि चयल आहे त उन ज़माने में सिंधी हिंदू वापार जे हवाले सां परॾे में वापारु करणु वेंदा सियारे जी मुंदि हूंदी हुई ॾियारी जॾहिं ईंदी हुई त सीउ शुरू थींदा पोइ सिंधी उनजूं जेके नारियूं हूंदियूं उहे उन टाइम ते वणिजा जेके माना ॿेड़ियूं हूंदियूं जहाज़नि जो सिलसिलो तॾहिं घटि हो पोइ नारियूं पंहिंजे पति मुड़ुसनि जो इंतज़ारु कंदियूं त असांजो पति अचे त असीं घर में ॾीओ ॿारे ख़ुशी कयूं
ॿी हिन मौक़े ते इहा ॻाल्हि कंदुसि, असांजे सॼे समूरे सतह काफ़ी सुठियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि त असां ॿियनि माण्हुनि सां वञी ॾियारी मारियूं। ऐं हुन में हिकिड़ी ॻाल्हि उन्हनि जी ॻाल्हि खे एडिशन कंदुसि त असांखे हिन दौर में जेका ज़रूरत आहे असां ग़रीब नियाणियुनि खे वधि मां सपोर्ट कयूं, तइलीम जे हवाले सां, सिहत जे हवाले सां, ॿियूं जेके आहिनि। जेकॾहिं मंदरनि में असां उन्हनि सां ॾियारी सेलिब्रेट कयूं त भली आहे, पर सभ खां भली कहिड़ी ॻाल्हि आहे, थर में जेको झूपड़ियूं आहिनि न या कोस्तान में जिते बि असांजी सिंधी हिंदू बरादरी रहे थी, अगरि उन्हनि ते पट ते वेही ॾीओ ॿारिजे न, आउं सम्झां थो इहा ॾियारी जी ख़ूबसूरती। वाह वाह, ज़बरदस्त। विजय साहब, दीवालियूं अचनि थियूं, होलियूं अचनि थियूं, पैगाम सिर्फ़ु मोहबत जो थी, मोहबत खे शेयर कयो पंहिंजे पाड़े में, पंहिंजे इर्द गिर्द। ॾिसो जिते बि तव्हां पंहिंजे सर्कमस्टेंस में दुख ॾिसो, उन्हनि जे घर में वञी दीप जलायो। वाह, इन खे दीवाली ॾाढी ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि। ॿ असां सॻे असांजी ख़ूबसूरत आवाज़ूं बि मौजूद आहिनि तव्हां जे लाइ, त अॼोके प्रोग्राम जे लाइ कोई ख़ूबसूरत अल्फाज़। मां इहो ई चवंदुसि त धरती टीवी अहिड़ा मेला मचाईंदा रहनि ऐं असां अक़लीतनि सां गॾु हुजे हमेशह, ऐं अहिड़ियूं ख़ुशियूं सभिनी में विराईंदा रहनि। जेके बि असांखे ॾिसनि था सभिनी खे हैप्पी दिवाली, सदा ख़ुशि रहो, आबाद रहो, मोहबतुनि में रहो ऐं हमेशह। थैंक यू। अनीना साहिब, मोहबत ई तमामु ज़रूरी आहे हिन पूरे संसार जे लाइ, माण्हुनि जे लाइ। त उन जे लाइ कुझु जिन शेर ईअं आहिनि त मोहबत रखी मन में, रंदा रोड़िया जिन, दिन जो सरापन अण तोरियो अघायो। वरी मंदी रखी मन में, संजी कती जिन, दिन जो सरापन कोई दाख़िल। वाह वाह, ॾाढी ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि। अच्छा जी, जीअं पहिरीं मां चयो त प्रोग्राम जे इख़्तिताम जी तरफ़ असां रवां दवा आहियूं, ऐं हिते हिकु ॻाल्हि जेका असां खोड़ सारियूं ॻाल्हियूं अॼोके प्रोग्राम में कयूं, पर हिकु ॻाल्हि जेका मां शामिलु करणु चाहियां थी त हिकु चवंदा आहिनि न हिकु आम सी मिसाल आहे त डूबने वाले को तिनके का सहारा ई काफ़ी है। त इहो वाक़ई हक़ीक़त आहे त हीअ जेके ॾिया जिन जी असां ॻाल्हि करे रहिया आहियूं, इहो लफ़्ज़ लाइ शायदि ॾियो आहे, पर इन जो मतिलबु मोहबत बि आहे, इन जो मतिलबु साथ बि आहे, इन जो मतिलबु ख़ुशी बि आहे, इन जो मतिलबु रोशनी बि आहे। खोड़ सारा मतिलबु आहिनि हिकु ॾीए जा। शायदि जिथे हेतिरियूं सारियूं लाइटूं जिथे ॿरियल हुजनि उते शायदि हिन जी रोशनी नज़र न अचे, पर उन घर में, उन मन में, उन इंसान में, उन इंसान जी ज़िंदगी में ज़रूरु इन रोशनी जी वैल्यू हूंदी जिथे ही सभु लाइटूं न आहिनि। आई गेस ही अॼोके प्रोग्राम खे समअप करण जे लाइ ही लफ़्ज़ आई गेस काफ़ी आहिनि। थैंक यू सो मच। ऐं तमामु जी जी प्लीज, पोइम जी सूरत में उर्दू में आहे जी। रात की खामोशी में एक रोशनी जागी, माना ॾीए जे लाइ, रात की खामोशी में एक रोशनी जागी, पुराने किस्से सुनाए, ख्वाबों को भागे, चिराग जले हजारों दीप, उसके अलावा पूरी दुनिया कायनात में रोशनी जागी। ये अंधेरा हारे, साए भागे, जो साया हूंदा नहीं पे, साए भागे, दीप जले, मोहब्बतें मांगे, घर घर में रोशनियों की चिरागों की कतारें जले, ये रोशनियों का त्यौहार, दिलों का प्यार, लक्ष्मी माता लक्ष्मी का फजल भरे खुर्शियां, नेमतों की बारिश जैसे बरसात की बूंदा बांदी, रंगोली की रंग, खुशबू की बू, खुशी और उम्मीद के किस्से छुएं। लास्ट पैरा में, दीप जलाओ, दुआएं करो, दिवाली का पैगाम सुनो, प्यार और अमन का ये त्यौहार, जिंदगी में रोशनी की बहार, ये है दिवाली का त्यौहार। वाह जी वाह, ॾाढी ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि। ऐं थैंक यू सो मच असांजे सभिनी महिमाननि जो असां गॾु हुजण जे लाइ। आख़िर में जीअं तव्हां ई मां बख़ूबी ॼाणियूं था त असांजे प्रोग्राम जो, असांजे मॉर्निंग शो जा जेके डायरेक्टर आहिनि ऐं डिफरेंट शोज़ जा जेके डायरेक्टर आहिनि, उहे बि हिन मज़हब सां तालुक़ु रखनि था, ऐं उन्हनि खे असां इन्हनि ख़ुशियुनि में न शुमाल कयूं, ईअं कीअं थो थी सघे। अक्सर उहे स्क्रीन खां वरंदा आहिनि, पर मां चाहियां थी, मां रिक्वेस्ट कयां थी असां सभिनी जी तरफ़ां पंहिंजे डायरेक्टर खे, त उहे प्लीज़ स्क्रीन ते अचनि ऐं असां सां गॾु हीअ जेका केक कटिंग सेरेमनी आहे इनखे असां
असां मिठो खाइणु चाहियूं या असां फुलझड़ियूं ॿारणु चाहियूं, इन तमामु सेलिब्रेशन में उहो असांजो साथ ॾियनि। ऐं असांजे डायरेक्टर साहब ख़बर न आहे किथे आहिनि, यार कोई पकड़ के थो लाओ कहीं कोने में किथे किथे वेठा हूंदा, जल्दी सां उन्हनि खे पकड़े स्क्रीन ते मोकिलियो। अची विया आहिनि असांजा डायरेक्टर साहब, चाहींदमि त उन्हनि जा लफ़्ज़ बि अॼोके हिन ख़ूबसूरत हिन सेलिब्रेशन में, अॼोके हिन ख़ूबसूरत मौक़े में। एन डी शर्मा साहब, अ वेरी हैप्पी दिवाली तव्हांखे बि। ऐं दिवाली जे ॾींहुं तव्हां असां सां गॾु आहियो, असां सां गॾु सेलिब्रेट करे रहिया आहियो, तव्हांजा ख़ूबसूरत अल्फाज़ शामिल करणु चाहींदमि। सब खां पहिरीं तव्हांखे विश कंदसि हैप्पी दिवाली। थैंक यू। खोड़ सारियूं दिवाली जे हवाले सां विशिस हुजनि। ऐं ॿियो मां इहो चाहींदसि त असां पूरे धरती टीवी जे सथ जूं वॾियूं महिरबानियूं जे प्रॉम में मुंहिंजो साथ ॾिनो, जंहिंमें GM जमाली साहब असांजो CEO आहे, ऐं रफ़ीक राजपूत साहब ग्रुप डायरेक्टर आहे, ऐं असांजी प्रॉम हेड आहे तानिया खान, ऐं मुंहिंजे सॼी टीम जो हुन में साथ आहे, जंहिंमें सोहेल आहे, मामू आहे, फ़याज़ आहे, सॼी मुंहिंजी टीम आहे, उन्हनि जो सभु थैंक्सफुल। ऐं ॿियो सॼा मुंहिंजा जेके महिमान आया आहिनि, हे गुलदस्तो सजाइण में उन्हनि जो वॾो रोल आहे, वॾो हथ आहे। अगरि ही न अचनि हा हे ख़ूबसूरत जेको मंडल मां जेको सजायो आहे न सजाए सघूं हा। ऐं वरी बि सभिनी आलम इंसान खे हिकिड़ी मुंहिंजे लाइ हिकिड़ो मैसेज आहे त अलाह साईं करे इहे जेके दीप आहे ये सभिनी जे मन में हमेशा ईअं दीप जलंदो रहे। आमीन आमीन सुम आमीन। अच्छा जी, मां चाहियां थी सेलिब्रेशन की तरफ़ वञे, बिकॉज़ वक्त सां इलाही घटि आहे, जल्दी सां सेलिब्रेशन की तरफ़ वञे। असांजा तमामु जेके महिमान आहिनि उन्हनि खे रिक्वेस्ट कंदमि त प्लीज़ तव्हां स्टेज ते अचो। हे असांजो स्टेज इमेजिन कयूं था त हीअ स्टेज आहे, ऐं सेलिब्रेट कंदासीं गॾोगॾु। उन सां गॾोगॾु मां चाहियां थी इहा सेलिब्रेशन त थी रही आहे, पर असां सभु महिमाननि तरफ़ मां थोरो पंहिंजे नाज़रीन सां ॿ लफ़्ज़ ॻाल्हाए अचां। थैंक यू सो मच तव्हांजो बि असां सां गॾु हुजण जे लाइ, ऐं असांजी हर सेलिब्रेशन में, हर प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ। आख़िर में मां चाहियां थी त असां सां गॾु हिकु ख़ूबसूरत आवाज़ आहे, जिन जो गानो असां शामिल कंदासीं गॾोगॾु हिन ख़ूबसूरत त्योहार जी सेलिब्रेशन बि गॾु हूंदियूं, गाने खे बि गॾु इंजॉय कंदासीं। हिकु दफ़ो ॿीहर असां सभिनी जे तरफ़ां तव्हां सभिनी खे अ वेरी हैप्पी दिवाली जी। अचो त अॼु दीप जलायूं, ॾियारी जो ॾींहुं मल्हायूं। अचो त अॼु दीप जलायूं, ॾियारी जो ॾींहुं मल्हायूं। अॼु जा सभई रावण मारे, अॼु जा सभई रावण मारे, सीताउन जी लज बचायूं। अचो त अॼु दीप जलायूं, अचो त अॼु दीप जलायूं, ॾियारी जो ॾींहुं मल्हायूं। अचो त सभु गॾिजी सॾिजी, अचो त सभु गॾिजी सॾिजी, बम फटाका खूब वॼायूं। अचो त अॼु दीप जलायूं, अचो त अॼु दीप जलायूं, ॾियारी जो ॾींहुं मल्हायूं। हटायूं
रातन जा मींहं वसायूं अचो त अॼु दीप जलायूं अचो त अॼु दीप जलायूं ॾियारी जो ॾींहुं मल्हायूं गले लगायूं ॾियारी जो